अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन उमेद आहे तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजे प्यारनि सां हूंदा, पंहिंजे भेणुनि सां हूंदा, पंहिंजे माइरुनि सां हूंदा, मुहबतूं वंडींदा रहंदा हूंदा ऐं के मुंहिंजा भाउ भेण पंहिंजे कमनि ॾे रवा दवा हूंदा। छाजे करे जो ज़िंदगी नालो आहे जुस्तजू जो ऐं प्यार सां सुबुह जो ई पहर इंजॉय करे रहिया हूंदा। जीअं त सुबुह थींदो आहे त पखी जीअं आवाज़ु कढंदा आहिनि, ॻोठनि में त कोयलुनि जा आवाज़ हूंदा आहिनि, त असांखे ख़बर पवंदी आहे त सुबुह थी वियो आहे, जो पखियुनि जूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं असां ॿुधंदा आहियूं। ॿियो त मां पंहिंजे भाउ भेणनि खे चवंदसि त जेको वक़्तु आहे उहो वॾो क़ीमती आहे ऐं पंहिंजे वक़्त जी क़दुरु कयो। वक़्त जी क़दुरु उन्हनि खां पुछो जेके इस्पतालुनि में आहिनि दाख़िल, जेके पंहिंजे ज़िंदगी जा आख़िरी लम्हात गुज़ारे रहिया आहिनि ऐं ख़ुदा ताले खे चवंदा आहिनि त हिकु कलाकु असांखे वधीक मिली वञे त असां को मैसेज ॾेई वठूं। वक़्तु वॾो क़ीमती आहे, पर हिते ईअं नथो थिए। असां हिते ईअं था कयूं त असांजा पैसा आहिनि उहे किथे असां विञाए था वेहूं त असांखे ॾुखु थींदो आहे त असां एतिरा पैसा वञी विञाए वेठासीं, पर उहो असां न सोचींदा आहियूं त हिते असां एतिरो वक़्तु पंहिंजो ज़ाया कयो। ऐं वक़्तु वॾी नेमत आहे। वक़्त जी जेकॾहिं असां क़दुरु कंदासीं त असां वॾियुनि मंज़िलुनि ते पहुचंदासीं ऐं उहे ई माण्हू वॾियुनि मंज़िलुनि ते पहुता आहिनि जन वक़्त जी क़दुरु कई आहे। जीअं त नाज़रीन असांजी सिंध धरती जीअं वसाइल सां मालामाल आहे, त ईअं ई असांजी सिंध धरती टैलेंट सां बि मालामाल आहे ऐं हिते हिन इलाही नौजवान टैलेंटेड आहिनि ऐं इलाही टैलेंट हिते जेको पैदा थियो ऐं आहे टैलेंट असांजी धरती ते। ईअं ई असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में हमेशह टैलेंटेड महिमान ईंदा आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे ऐं तव्हां ॿुधंदा आहियो उन्हनि जो एक्सपीरियंस ऐं मूंखे उमेदु आहे त उन ते अमल बि कंदा हूंदो। जीअं त नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असांजे मेराण जे मंच ते स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि, उहे बि टैलेंटेड आहिनि ऐं मां चवंदसि त तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो ऐं उन्हनि ते अमल कयो। जीअं त असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में पहिरियों महिमान जेको आहे उन जो नालो आहे सैयद बिशारत अली शाह। पाण लाड़काणे सां ज़िले सां तालुक़ु रखनि था ऐं पाण जी नौकिरी जी शुरूआति PTCL जंहिंखे TNT शुरू में चवंदा हुआ ऐं बाद में मेहराण यूनिवर्सिटी जामशोरो सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट में पाण पढ़ायो अथनि ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद में 1977 खां अनाउंसर कंपेयर ऐं ड्रामा आर्टिस्ट रहिया आहिनि ऐं म्यूज़िक इवेंट में बि पाण ऑर्गेनाइज़र आहिनि ऐं हाणे जेको रिसेंटली प्रोग्राम थियो हो अनाउंसर उन में हुआ कंपेयर पाक चाइना कल्चर कारवां इवेंट में। ऐं ॿियो असांजो ॾाहो ऐं टैलेंटेड महिमान जेको असां सां गॾु आहे उनजो नालो आहे प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह। पाण तलको कंडियारो ज़िलो ऐं नौशहरो फिरोज़ सां तालुक़ु रखनि था। जेका साईं जन जी तालीम आहे पाण PhD केमिकल इंजीनियरिंग में कई अथनि ऐं पोस्ट डॉक्टरेट अमरीका मां अथनि। चेयरमैन केमिकल इंजीनियरिंग में ऐं वाइस चांसलर मेहराण यूनिवर्सिटी जामशोरो में रही चुका आहिनि। तहक़ीक़ी मक़ाला बि लिखिया अथनि ऐं किताब बि तहक़ीक़ी हुन माना लिखिया आहिनि ऐं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस 18 मुल्कनि में पाण विज़िट कयूं अथनि ऐं बैन अक़वामी इदारनि जा मेंबर बि आहिनि ऐं अदबी मज़हबी कॉन्फ्रेंसुनि में बि शिरकत कई अथनि ऐं ख़िताब कयो अथनि ऐं अदबी रिसालनि ऐं अख़बारनि जा एडिटर बि आहिनि ऐं रिसेंटली पाण सॉफ्टवेयर कंपनी जा हेड आहिनि ऐं जेके फ्री स्कूल आहिनि उहे बि पाण रनिंग पिया कनि। मां तव्हां सां उनजो तारीफ़ कराईंदी हलां। जीअं त सर तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? मां तव्हांखे वेलकम चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। तव्हां कीअं सुबुह यानी उथंदा आहियो? कुझु ॿुधायो पंहिंजो, कीअं तव्हां सुबुह जो छा कंदा आहियो? कुझु एक्टिविटीज़, कुझु सुबुह जो पल? सुबुह जो पल ईअं आहे त जी जी अलाह पाक जो नालो वठिबो आहे। जी जी उन खां पोइ जेको बि घर जी आहे कमकार जे सिलसिले में जी जी मिड़ई हथु वंडाइबो आहे सही त ॿारनि खे छॾणु स्कूल या उन्हनि खे वरी वठी अचणु या घर जी ॿी जेका बि आहे रोज़मर्रा उहो जेकॾहिं सभु जॉब्स आहिनि मसरूफ़ आहिनि त पोइ वरी इहा जॉब मुंहिंजी हूंदी आहे त मां उनखे थोरो सिस्टम खे ठीकु ठाक करियां। सही बाक़ी हाणे ॿियूं जेके आउटडोर आहिनि अॼुकल्ह त वरी FM जो बि दौरु आहे, सोशल मीडिया जो बि दौरु आहे, पोइ उन्हनि में बि थोरो घणो
वञण जो इतफ़ाक़ थींदो आहे सही जेकॾहिं थोरी महसूसु कंदा आहियूं त हा वञणु घुरिजे, छो सही त हिन ॿोलीअ खे हिन धरतीअ खे तव्हां असां या असांजो ईंदड़ नस्ल उहो ई कंदो, ॿियो त सही कोई कोन करे सघंदो। बिल्कुलु त इहा कोशिशि हूंदी आहे त हिन सोशल माहौल में माण्हू जेतिरो थी सघे पार्टिसिपेट करे, सुठी ॻाल्हि आहे। ज़बरदस्त। फरमान अली शाह साहब, तव्हां ॿुधायो तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? मुंहिंजे ख़्याल में पहिरियां त मूंखे महिराण ऐं सुबुह महिराण वारनि जो थोरो मञणु खपे, जिन असांखे इहो मौक़ो ॾिनो आहे जो असां पंहिंजूं जेके ख़िदमतूं आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो वरी पंहिंजे उन्हनि कम्यूनिटी वारनि ताईं पहुचायूं था। ऐं सुबुह ज़ाहिर आहे की मुस्लमान जो जीअं थियणु खपे त अलाह रसूल जे नाले सां बिस्मिल्लाह थींदी आहे। ऐं ॿियो वरी जॾहिं पंहिंजी रेग्युलर जेको जॉब ख़तमु थींदी आहे न त पोइ माण्हू थोरो रिलैक्स हूंदो आहे, पर मां अल्हम्दुलिल्लाह ईअं रिलैक्स नथो थियां ऐं सुबुह सां पंहिंजी एक्टिविटीज़ तालीमी लिहाज़ सां शुरू हूंदियूं आहिनि। ऐं असांजो जेको ॿियो दोस्त आहे, साथी आहे, उहो आहे असांजो लैपटॉप, हुन सां शुरू थींदो आहे। पोइ मुंहिंजे ख़्याल में घणो करे जेको का स्टडी हूंदी आहे, कंहिंजे तरफ़ां कोई मूंखे सुवालु हूंदो आहे, उन जी स्टडी करे उनखे जवाबु मोकिलिणो हूंदो आहे। ऐं पोइ कुझु नोट्स वठी ऐं पंहिंजे लाइ बि, छो मां ओरेटर बि आहियां, ख़तीब आहियां, त उन लिहाज़ सां थोरो प्रिपेरेशन बि करे वठंदो आहियां, उन जा बि नोट्स वठी रखंदो आहियां। ईअं आगाज़ थींदो आहे। पोइ माण्हुनि जूं फ़ोनूं अचणु शुरू थींदियूं आहिनि त साईं फलाणो मौज़ू आहे, फलाणो कमु आहे, पोइ उन सां। सही सही, ज़बरदस्त। बिशारत अली शाह साहब, तव्हां ॿुधायो त तव्हां रेडियो जी दुनिया जा माण्हू आहियो, त रेडियो में अॼुकल्ह छा पियो थिए, माहौल या कुझु जेके प्रोग्राम्स आहिनि, कहिड़ी सूरत हाल आहे रेडियो जी? रेडियो जी जेको असांजो वक़्तु हुयो 70s वारो, हाणे बि त तव्हांजो वक़्तु आहे। न हाणे वक़्तु न आहे। हाणे छो त ॿिया जेके सोर्सिस आहिनि कम्युनिकेशन जा, जी जी, उहे थोरा तेज़ तर आहिनि। सही। हिकु अधु अॻु में मुंहिंजो प्रोग्राम थियो जंहिंमें मूंखे चयो वियो त तव्हांखे सिर्फ़ु ॿुधो वियो, ॿुधो वेंदो, ऐं असांजी ॾिसो त असांखे हींअर ॾिठो बि वञे थो। सही। पर पोइ उन्हनि खे मूं इहो जवाबु ॾिनो त इहा तरक़ी टेक्नोलॉजीअ जी आहे, सही, जो तव्हां ॾिसण में अचो पिया। भई असल में इहो आहे त तव्हां जेके आहिनि ऑन एयर, उन्हनि में केतिरी तरक़ी थी आहे या उहे केतिरा अॻ भरा थिया आहिनि। असां त 5-5, 6-6 ऑडिशन्स ॾेई करे ऐं पोइ ऑन एयर थियासीं। सही। पर अॼु FM हुजे या सोशल मीडिया हुजे, उनजे लाइ का पाबंदी न आहे त तव्हांजी क्वालिफिकेशन छा आहे, कहिड़ा तव्हां मरहला तय कया आहिनि, या कंहिंजी रहबरी वरिती अथव, न उहा घटि आहे। सही। असां वारो जेको हुयो, कुझु सीनियर्स हूंदा हुआ, पर उन्हनि खे असां एज़ अ टीचर जे हैसियत सां सही। ऐं उन्हनि जो इज़त एहतराम ईअं हूंदो हो जहिड़ो असां अञा स्कूल में हुजूं। अॼु ताईं बि जेकॾहिं को मुंहिंजे लाइ मसइलो हूंदो आहे, को स्क्रिप्ट जो मसइलो, त जीअं साईं फरमान साईं जन आहिनि, फ़ौरन टेलीफोन कंदो आहियां त साईं हिन लफ़्ज़ जी थोरी दुरुस्तगी कयो, छो त ज़रूरत आहे, नंढे वॾे जी हिन में ॻाल्हि न आहे। अलाह सी ॾात त कंहिंखे बि ॾेई सघे थो, पर इहो न सोचणु घुरिजे त हीउ नंढो आहे, हीउ वॾो आहे। असीं अॼु जे नंढड़नि मासूमनि खां बि काफ़ी कुझु हासिलु कयूं पिया, छो त हीअ अलाह जी देन आहे। त चवण जो मतिलबु इहो आहे त अॻ में कुझु महिनत बि हुई ऐं इल्मु अदब जो थोरो ठीकु ठाक। सही। जेकॾहिं ज़ेर ज़बर जो बि फ़र्क़ु थींदो हो त असांखे मिलंदी पनिशमेंट, त बाबा तव्हां ही ज़ेर अचणी हुई न की तव्हां ज़बर कीअं ॾिनी। पर अॼु एक्सटेम्पोर जेको बि ॻाल्हाइनि था पिया, ख़बर नथी पवे त छा आहे। त उन मयार में ऐं अॼु जे मयार में फ़र्क़ु आहे। असांखे सुठनि रहबरनि जी ज़रूरत आहे,
सही छो त जेकॾहिं इन शो खे अॻिते वधाइणो आहे, छो त असल जेका बेसिक शइ आहे उहो आहे वोकल। सही वोकल बि तव्हां तॾहिं जॾहिं तव्हांजे ज़हन में का क्रिएशन अचे पई, बिल्कुलु उन खां पोइ उहा वञे थी हार्ट में, हार्ट खां पोइ आहे वोकल। बिल्कुलु पर जेकॾहिं हुन में इमोशन आहे, फीलिंग्स आहिनि, त पोइ त बहितरु आहे। सही पर जेकॾहिं मां अधु कलाकु ईअं हरू भरू ॻाल्हाए वियुसि त न उहो मूंखे ई फ़ाइदो आहे, न वरी उहे जेके रिसीवर आहिनि उन्हनि खे फ़ाइदो पवंदो। जी जी त अॻ में ऐं अॼु में इहो फ़र्क़ु आहे त उहा शइ अॻ में थोरी लिसनिंग ई कैमरा जो कमु न हुयो, पर पोइ बि तमामु घणी माना लिसनिंग हुई, तमामु सही हज़ारनि जे तादाद में ख़तो किताबत थींदी हुई, लेटर्स ईंदा हुआ, एप्रिसिएशन थींदी हुई। पर सही अॼु न आहे। उहो इन जे करे जो असांजो मयारु थोरो बिलो थी वियो आहे, असांजो एजुकेशन ॾे एॾो तवजो न आहे। सही छो त जेकॾहिं तव्हां का बि शइ इल्मु अदब हुनुर सां जी ऑन जी एयर कंदव, आम कंदव, त यकीननि तव्हांखे मोट मिलंदी। सही उन मुक़ाबले में, अॼु जे मुक़ाबले में ॾिसूं था त का लिसनिंग न आहे। असांजो बसि रुॻो अॼुकल्ह इहो शौक़ु आहे त सोशल मीडिया व्यूअर्स हुजनि ऐं असांजो ॻानेटो वधे, पर ईअं न थींदो। ॻानेटो ईअं कोन थो वधे जेसीं ताईं की तव्हां में उहा हिकिड़ी सुठी शइ हुजे जेका इज्तमाहियत खे फ़ाइदो ॾिए। सही को स्लोगन आहे, का सुठी ॻाल्हि आहे, पोइ उन में तव्हां शोबिस, का अहिड़ी ॻाल्हि कान्हे जो वेही माण्हू शो करे, पर शोबिस जो मतिलबु इहो आहे त तव्हां पंहिंजे आवाज़, पंहिंजी एक्टिंग, पंहिंजी मॉडलिंग, पंहिंजे सही ड्रामा, पंहिंजी रावी, पंहिंजो कंपेयरिंग, एतिरो कुझु हुजे जो ॿुधंदड़ खे, ॾिसंदड़ खे उहा ॻाल्हि सुठी लॻे। सही सही ॾाढी सुहिणी ॻाल्हि, ॾाढी सुठी ॻाल्हि असांजा नाज़रीन बि ॿुधी रहिया हूंदा महिरबानी तव्हांखे महिरबानी। ऐं ॾिसी रहिया हूंदा। जीअं त बिशारत अली शाह, फरमान शाह साहब, हा फरमान शाह साहब, तव्हां ॿुधायो जेको ॾिसो न पाणी आहे असांजे जिहापे जो जहिड़ो आहे वसीलो आहे, इहो साफ़ नथो पाणी अचे त इन जो छा सबबु आहिनि या केतिरो नुक़सानकार आहे इंसान ज़ात लाइ? पाणी तव्हां जीअं फरमायो त वाक़ई जियापो आहे इंसान जो, ऐं ॿ मां सम्झां थो सबब आहिनि जेके पाणीअ खे गदिलो करण जे लाइ या पोल्यूट करण जे लाइ। हिकिड़ो त असांजूं पंहिंजूं इंसानी हरकतूं जेके आहिनि उहे एक्टिविटीज़ इंसान जूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें असां इहो ख़्यालु कोन कंदा आहियूं त इहो जेको पाणी मां ज़ाया कयो आहे या वेस्ट कयां थो, इहो काॾे वेंदो ऐं इन जो आफ्टर वर्ड्स जेको इफेक्ट आहे उहो केतिरो थींदो। हिकु त इहो जेको ह्यूमन एक्टिविटीज़ आहिनि, इंसानी पंहिंजा करतूत आहिनि, हिकिड़ो इहो आहे। ॿियो जेको आहे उहो इन खां बि वॾो आहे, उहो आहे असांजो जेको, हूअं त असां इन मां ख़ुशि आहियूं त सनअती इनकलाब आयो आहे, इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आयो आहे, हिन मां असां ख़ुशि था थियूं, इन मां असांजी प्रोडक्शन वधी आहे ऐं असांजी पॉपुलेशन जेका आहे, असां मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स जेतिरियूं चाहियूं था उहे वठी सघूं था। तव्हां ॾिसो त हींअर ॿुधो हूंदो त पाकिस्तान में बि चाइना मां अंडो अची वियो आहे, उहो केमिकल अंडो जेको पहुची वियो आहे। असां इन में त ख़ुशि थी वियासीं त असांजी जेका ज़रूरत आहे इन्हनि शयुनि कारखाने वारनि शयुनि पूरी कई, पर इन कारखाने इहो जेको फुज़ुलो आहे, इहा जेका वेस्ट आहे, इहा काॾे कई इहा ख़बर कोन थी पए असांखे। ऐं असांखे त ख़बर कोन थी पए, पर जिन खे ख़बर पवे थी उहे उन सां कन लाटारा था कनि। मुंहिंजे ख़्याल में हिन खे अगरि अवॉइड न कनि, एॾी वॾी ग़लती आहे त इहो मिली करे हिकिड़ो इंसानी जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे ऐं ॿियो जेके इंडस्ट्रियल एक्टिविटीज़ आहिनि इहे मेन सबब आहिनि जेके असांजे पाणीअ खे गदिलो थियूं कनि। हाणे इहो पाणी जॾहिं ज़मीन ते बीहे थो, तव्हां ॾिठो हूंदो त पाणीअ में वॾी ताक़त हूंदी आहे। पाणी पथर खे, पहाड़ खे बि चीरे उन में बि दाख़िल थींदो आहे। त इहो जेको पाणी आहे इहो लीचिंग जे ज़रिए, पेनिट्रेशन जे ज़रिए इहो इन ई साॻी ज़मीन में वरी अंदरि वञे थो न। जेको असां गदिलो पाणी कयो आहे, इंसान कयो आहे या कारखाने कयो आहे,
इहो साॻियो पाणी वरी हेठि वञे थो। जॾहिं हेठि वञे थो, हेठि त मुंहिंजो उहो कुदरत जो हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो आहे जेको साफ़ु पाणी हुयो। मां सम्झां पियो त हे मथां जेको मां हारे छॾियो पाणी, इहो मथां मथां किथे वियो, किॾे वियो हलियो? इहो इन ई ज़मीन में वरी आयो आहे, उन कारखाने जो बि आयो आहे। ऐं उहो साॻियो जेको अंदरि वञी उहो साॻा केमिकल्स जेके मां उछलाया हुआ, त उहे साॻा ई वरी मूंखे साम्हूं उन ई जेको तव्हां ग्राउंड वाटर जेको वरी कढंदव नलके जे ज़रिए या कंहिं पंप जे ज़रिए, ट्यूबवेल जे ज़रिए, त उहो साॻियो तव्हांखे वरी इस्तेमालु करिणो आहे। ऐं जॾहिं उहो इस्तेमालु कंदव, उहो कहिड़ो पाणी आहे? उहो साॻियो पोल्यूटेड पाणी आहे, उहो गदिलो पाणी आहे। उहो तव्हांखे पोइ लामहाला उहो ई इस्तेमालु करिणो पवंदो। हाणे उन खे जेको माण्हू इस्तेमालु करे थो, तव्हांजो ॿियो जेको सुवालु हो न, उहो इहो हुयो त इन सां नुक़सान कहिड़ा आहिनि। हाणे नुक़सान जेकॾहिं मेडिकल डॉक्टर जे हुन इस्तिलाहनि में पवंदासीं त उहे उन लिहाज़ सां हिकिड़ो मेडिकल जी वॾी दुनिया आहे जंहिंमें उहे असांखे ॿुधाइनि था त किथे किथे तव्हांजे जिस्म जे कहिड़नि कहिड़नि पार्ट्स खे इहो पाणी ख़राबु कंदो। पर थुल्हे लेखे माण्हू इहो त सम्झी सघे थो न त मां जेको पाणी ॻियां थो, पाणी जेको मां पीयां थो, उहो पाणी अंदरि वञे थो ऐं उहो ज़ाहिर आहे जेकॾहिं उन्हनि क्वालिटीज़ मुताबिक़ नाहे जेके मूंखे कुदरत ज़ाहिर कयूं आहिनि, त हिननि क्वालिटीज़ वारो पाणी तूं पीअंदे त तुंहिंजे अंदर खे बि साफ़ु कंदो ऐं अंदर खे बि सही रखंदो। न त पोइ ईअं थो थिए इहो पाणी जितां जितां क्रॉस कंदो। कॾहिं तव्हां ॿुधो हूंदो त कंहिं माण्हूअ जी किडनी ख़राबु थी वई, कंहिं माण्हूअ जो जेरो ख़राबु थी वियो, ऐं कंहिंजे वरी अने हाज़मे जे सिरिश्ते खे उनखे ख़राबु कई। हाणे इहो जेको असां आफ्टरवर्ड्स जेके इफेक्ट्स आहिनि न, हुननि ते नज़र घटि था विझूं। असां सम्झूं था गिलास जो गिलास आहे, इहो हिकिड़े गिलास जो पाणी मां पीआं थो, पी थो छॾियां, हिन मां जेको ज़रो बचियो आहे न, हाणे इनखे मां ईअं ई बेदरिख़ माना बग़ैर कंहिं ख़्यालु करण जे उछलाए थो छॾियां। मां सम्झां थो त जेको बुनियादी सबबु आहे वरी बि उहो पाण इंसानु आहे। अगरि हू इंडस्ट्रियलिस्ट खे चऊं न त इंडस्ट्रियलिस्ट बि वरी इंसानु आहे। ऐं हेॾो जेको पाण माण्हू ह्यूमन एक्टिविटी जे करे जेको असांजे एंथ्रोपोलॉजी जे स्टडीअ में असां ॾिसूं था त जेको असां पाण पाणीअ खे कीअं अॻे यूज़ कंदा हुआसीं, ऐं इन खे त माण्हू अख़लाक़ी तरह सां बि ॾिसे न त इहो मुनासिबु न आहे। अॻु में असां जेको पाणी यूज़ कंदा हुआसीं उहो तव्हांखे असांखे बि ख़बर आहे त इहो पाणी असां पंहिंजो इस्तेमालु एहतियात सां कंदा हुआसीं। मसलन मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त हाणे कुझु वरी को नाराज़ न थिए, पर जेकॾहिं असां रुॻो पंहिंजे हथ मां धोअण जे लाइ अगरि पाणी इस्तेमालु कंदासीं त मुंहं धोअण जे लाइ मूंखे 2 लपूं पाणीअ जूं खपनि, ऐं ॿाहुनि खे धोअण जे लाइ बि मूंखे 2 लपूं पाणीअ जूं खपनि। इहो आहे मुंहिंजो हथु मुंहुं धोअणु। पर हाणे मां छा थो कयां पाणीअ खे, हाणे मां उहो नलको थो खोलियां, नलको खोले ऐं उन मां पंहिंजो बुक हिकु दफ़ो या 2 दफ़ा भरे ऐं उनखे मुंहं खे बि धोआं थो, ॿाहुनि खे बि धोआं थो। तव्हांखे मां ॿुधायां हिकिड़ी स्टडी जेका मेहराण यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजीअ जे एनवायरमेंट डिपार्टमेंट जे मुंहिंजे हिकिड़े दोस्त कई ऐं हुन PhD कई आहे। हुनजी इहा स्टडी हुई त पाणी ज़ाया केतिरो थो थिए। त इन धोअण जे लाइ जेको नलके जो पाणी आहे, तव्हांखे ॾाढी हैरत थींदी त हू चवे पियो त हिकिड़ो माण्हू 18 लीटर पाणी इस्तेमालु करे थो। जॾहिं इहो इत्मिनान करे थो त मां हथु बि धोतो, मुंहुं बि धोतो, इन में हू 18 लीटर खपाए थो। हाणे ईअं ॿुधायो त अॻे में असां हिकिड़ो को गिलास या लोटो या को शइ इस्तेमालु कंदा आहियूं, थांव जंहिंमें पाणी खणी उहो ओतिरो जेतिरो मूंखे ज़रूरत आहे उहो कंदा हुआसीं। हाणे हू जेको हिकिड़े 1/2 लीटर जे मुक़ाबले में 17.5 लीटर ॿिया जेके हुआ, उहे त मुंहिंजे इन धरतीअ ते जेतिरा हारिया आहिनि, इन्हनि जो त मूंखे भोगणो पवंदो न, हिसाब किताब ॾियणो पवंदो। सही, बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं इंफॉर्मेटिव ॻाल्हि हुई
जेके असांजा नाज़रीन ॿुधी रहिया हूंदा ॾिसी रहिया हूंदा ऐं मूंखे पाण खे इलाही सुठी लॻी ॻाल्हि नॉलेज में इज़ाफ़ो थियो। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम सुबुह में राण ॾिसी रहिया हूंदा ऐं उन में इलाही सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि ऐं तव्हांजे कम जूं बि आहिनि। मां बि उहे ॿुधां पई ऐं इनशा मां बि उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदसि ऐं मूंसां जुड़िया रहिजो। असां था वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। उमेदु आहे त मुंहिंजा भाउ भेण असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा, हथनि में चांहि जा कप बि हूंदनि। कुझु असांजूं भेणूं पंहिंजे कमनि में बिज़ी हूंदियूं, घर में रंधिणे में, ऐं प्रोग्राम बि ॾिसी रही हूंदियूं, असांजे प्रोग्राम जूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधी रही हूंदियूं। जीअं त बिशारत साहिबु तव्हां ॿुधायो पंहिंजे बारे में, जेको तव्हां हेल ताईं कमु कयो आहे, तव्हां यूनिवर्सिटी में पढ़ायो आहे, तव्हां रेडियो ते अनाउंसर आहियो, ॿियो बि तव्हांजूं इलाही एक्टिविटीज़ आहिनि। कुझु इन जे लाइ ॿुधायो किथां खां शुरू कयो तव्हां कारवां जेको पंहिंजे कमनि जो? हा, महिराण यूनिवर्सिटी जी सिविल डिपार्टमेंट हुई, जी जी, अञा बि आहे। उन में मूं कोशिशि कई प्रैक्टिकल वर्क खे जी जी, थोरो आम, माना जंहिंखे थोरो अॻु भरो चइजे, सही, ऐं उन खां पोइ सुठनि सुठनि उस्तादनि जी रहबरी रही। जी जी, ऐं कुझु हिकिड़ी जुस्तजू हूंदी आहे माण्हूअ खे, जंहिं बि शोबे में आहे त कोशिशि कंदो त मां अञा बि परे खां परे वञा। सही, पोइ उन्हनि उस्तादनि जी रहबरीअ सां कुझु अहिड़ा प्रोजेक्ट या प्रैक्टिकल्स मूं कया जेके अॻ में न थिया हुआ, सही, पर उन्हनि में उस्तादनि जी रहबरी त लाज़िम हुई। सुबुह जो आउं महिराण में हूंदो हुउसि, शाम जो वरी रेडियो पाकिस्तान ते। अच्छा, रेडियो पाकिस्तान में अनाउंसमेंट, पर प्रेज़ेंटेशन जो वरी इहो कमु हूंदो हो त अनाउंसर माना बाउंड हूंदो हो। सही, जेकॾहिं को बि कंहिं टीम जो को हिकिड़ो फ़र्द बि जी जी, माना मौजूदु न आहे त उन में एडवाइज़ में लिखियो वेंदो त बाबा ऑन ड्यूटी अनाउंसर ही कमु कंदो। सही, मिसाल हिकिड़ो ड्रामो आहे, उन में 11 कैरेक्टर आहिनि, उन में 10 आया, हिकिड़ो न आयो, सही, बाबा तोखे करिणो आहे। अच्छा, पोइ उन में असांखे थोरी रहबरी त थी, जी जेके जी, बि सीनियर प्रोड्यूसर हूंदा हुआ या प्रोग्राम मैनेजर हूंदा हुआ, इवन कॾहिं कॾहिं तमामु सुठा सुठा सदाकार। हाणे जीअं मुंहिंजी ज़िंदगीअ में जेके ॿ चारि किरदार हुया, सैयद सालिम मोहम्मद शाह, माशाअल्लाह, जी जी, माना आउं उनजो ख़ासि ख़लीफ़ो हुउसि, अल्लाह, छो त क़दम क़दम ते उन्हनि जूं रहबरियूं हूंदियूं। जी जी, मरहूम अनवर बलोच साहिबु हुयो, सही, या अहिड़े नमूने वरी जेकॾहिं तव्हां पोइट्री वारो माहौल, अदब इल्म वारो माहौल, उनमें साईं इमदाद हुसैनी हुया, बिल्कुलु, अली बाबा, या उनमें पंहिंजो बैदुल मसरूर वारा। सही, त इहे जेका टीम हूंदी हुई त उन्हनि मां असीं काफ़ी कुझु लर्न कंदा हुआसीं। सही, भई मक़ामी ख़बरूं करणियूं आहिनि, रीडर न आयो, सही, ऑन ड्यूटी अनाउंसर। इन माना जेका टीम जो जेको असां ते माना असरु रहियो त बाबा करिणो आहे, ऐं चैलेंज हूंदो त सही, हिकिड़ो सडन हिकिड़ी तव्हांखे स्क्रिप्ट मिली वई, ऑन एयर बि तव्हां आहियो, हेॾां प्रोग्राम पिया कयो, ऑन एयर बि आहियो, होॾां ड्रामो, छो त कुझु देरि खां पोइ ऑन एयर थींदो। सही, पोइ अहिड़े नमूने इहा जुस्तजू रही। सही, पोइ उन में कुझु लाइव प्रोग्राम अहिड़ा अहिड़ा बि कयासीं, जंहिंमें मिसाल उन वक़्तु मिनिस्ट्रियूं या ॿियो टियों, बाबा तव्हांखे हलिणो आहे, करिणो आहे, लाइव बि कयासीं। वरी कुझु अहिड़ा इवेंट बि थिया जंहिंमें कोशिशि कईसीं त पंहिंजी ॿोलीअ खे कहिड़े नमूने अॻु भरो कजे, पोइ जेतिरो सही, बि माण्हूअ जो कंट्रीब्यूशन हुजे, जी पर जी, ज़हनी तौरु उहो माण्हू तयारु हुजे त मां पंहिंजी ॿोली, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे उन
तमामु तर जेके असांखे अलाह साईं शख़्सियतूं ॾिनियूं, सही जिन हाणे लेजेंड लेजेंड त असां चऊं था, पर असल में लेजेंड जो कमु छा आहे? हिकिड़े माण्हू का शइ लर्न कई, सही उनजो कमु आहे त उहा शइ, जीअं साईं जन प्रोफेसर आहिनि, जी जी जॾहिं वञी बीहनि था त साईं जन जे साम्हूं त सभु स्टूडेंट्स आहिनि, सही पर वाहिद माण्हूअ जो कमु इहो आहे त पंहिंजूं जेके बि साईं जन वटि हिकिड़ियूं सुठियूं नॉलेज वारियूं ॻाल्हियूं उहे इज्तिमा में डिस्ट्रीब्यूट थियनि थियूं। सही माना जेकॾहिं साईं हिकिड़ो आहे जेको लेक्चर ॾिए पियो, पर अॻियां 100 स्टूडेंट्स आहिनि, सही त माना इहा बि जहिड़ो ड्यूटी त थी वई, जी जी पर इहो सदक़े ई जारी आहे। बिल्कुलु साईं जेकॾहिं मां ग़लति न आहियां न त। न साईं ईअं ई आहे। छो त ही विरासत आहे, तव्हांखे जेका शइ मिली आहे उन मां जेकॾहिं 5 माण्हू 15 माण्हू 50 माण्हू सही फैज़ियाब थियनि था, त माना इहा तव्हांजी जहिड़ी इबादत थी वई। बिल्कुलु तव्हां हिकिड़ी नॉलेज ॾिनी, कंहिंखे कंहिंजी तव्हां रहबरी कई, उनजो कमु बि साॻियो ई रहंदो सही जेको साईं कयो। अगरि जेकॾहिं मां साईं जो स्टूडेंट आहियां, साईं वटां का शइ मूं वरिती त वरी मुंहिंजी ड्यूटी इहा रहंदी त मां साईं जो पैगाम वरी मां आम हिक कयां। ॿिए खे जहिड़ो सिखूं पिया हिक ॿिए खां, वरी असां उहो पैगाम ॿियनि ताईं पहुचायूं था, त साईं हीअ ॻाल्हि कई, साईं हीअ ॻाल्हि कई। त अहिड़े नमूने ज़िंदगीअ जा जेके बि शोबा आहिनि, कुझु सीनियर्स आहिनि सही जेके तव्हांजी क़दम क़दम ते रहबरी कंदा, बिल्कुलु बशर्ते कि तव्हां जेकॾहिं सुठा स्टूडेंट्स आहियो सही ऐं तव्हांजे अंदरि इमोशन आहे, जी जी बिल्कुलु तव्हांजे ज़हन में का शइ आहे, पर जेकॾहिं तव्हांजी दिलि आमादगी नथी ज़ाहिर करे त उहा तव्हांजो फज़ूल आहे। सही जेका बि शइ तव्हांजे ज़हन में क्रिएट थी ऐं उन में तव्हांजे दिलि जो तावुन न आहे, त पोइ उहा तव्हां प्रेज़ेंटेशन नथा ॾेई सघो। छो त दिलि तव्हांखे उनजे वेझो कंदी सही त हिन शइ खे तव्हां थोरो सुठड़े नमूने पेश कयो। सही ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां चवंदा आहियूं पर्सनैलिटी, सही चवंदा आहियूं न शख़्सियत पर्सनैलिटी। जी जी आया पर्सनैलिटी छा आहे? पर्सनैलिटी कंहिं शइ जो नालो आहे, पर्सनैलिटी ख़ूबसूरतीअ जो नालो आहे, कंहिंजी अखि सुठी आहे, कंहिंजा वार सुठा आहिनि, कंहिंजा औज़ा सुठा आहिनि। आया पर्सनैलिटी आहे छा? सही पर्सनैलिटी आहे वोकल। छो त तव्हां जेका सेंड कयो था शइ, उनजो असरु आहे। पोइ उन में तव्हां प्रियर्स केतिरा किरदार ॾिसंदो जेका आवाज़नि सां सुञाती वञे थी। सही तव्हांजी भली अखियूं बंदि हुजनि, सिर्फ़ु तव्हांजो रिसीविंग सिस्टम ओके आहे, पर जेकॾहिं को ॻाल्हाईंदो तव्हां यकदमि में चवंदो त हीअ वॉइस आवाज़ हिन शख़्सियत जो आहे। सही त आवाज़ जो एतिरो हुन में हर शोबे में, हींअर जा वेठा आहियूं, पर जेकॾहिं ॿाहिरि वेंदासीं के महिरबान मिलंदा त गुफ़्तगू जेका आहे सही ख़ुशख़ुल्की कुलिनास हुस्ना, बिल्कुलु हिकिड़ो माना सुठी गुफ़्तगू कयो, अहिड़ी गुफ़्तगू कयो जंहिंखे सम्झण में आसानी हुजे, ईअं न त तव्हां हुनखे ॾुखियो करे पेश कयो। सही अहिड़े नमूने ड्रामा कयासीं, म्यूज़िक कईसीं। मां हालांकि रेडियो ते आयो हुउसि, मूंखे ॻाइण जो ॾाढो शौक़ु हो बचपन खां वठी, पर जॾहिं रेडियो ते पहुतुमि त मूंखे नापास कयूं। त बाबा तो वटि इल्मु आहे? न साईं इल्मु त न आहे। त बाबा इहो वोकल तव्हांजो आवाज़ु केॾो बि सुठो आहे, पर उहो अणपूरो आहे। छो त उन्हनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि, उनजा पार्ट्स जेके आहिनि, उहे तव्हां में हुअणु घुरिजनि त हीउ कहिड़ो राग आहे, कहिड़े वक़्त जो राग आहे, पोइट्री कीअं आहे, सभु कुझु उहो उन में आहे। सही त भई तव्हां केतिरो, तव्हां में उहा क्वालिटी आहे
जो तव्हां उहा आम करे सघो था। बिल्कुलु ज़बरदस्त, सुहिणी ॻाल्हि, असांजा नाज़रीन बि ॿुधी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे बि सुठो लॻी रहियो हूंदो। जीअं त प्रोफेसर फरमान शाह साहब तव्हां ॿुधायो, जेको असां पाणी ते ॻाल्हि कईसीं, त इहो जेको पाणी आहे केतिरो हानिकार आहे, नुक़सानकार आहे इंसान ज़ात लाइ? इहो नुक़सान त मां हुन जा ॿुधाया त इंसानी जिस्म जान जे लाइ नुक़सानकार आहे ऐं इहो हिकिड़े इंडिविजुअल जे लाइ न आहे पर सॼी कम्यूनिटीअ जे लाइ, यानी असांजे समूरे इन्वायरमेंट खे उहो ख़राबु करे थो। ऐं उन सां वरी उन पाणीअ मां जीअं असांखे नुक़सानु थिए थो, ईअं ॿी जेका जीवत आहे, ॿी जेका जानदार शयूं आहिनि या वण ॿूटा आहिनि, उन्हनि ते बि असरु थिए थो। ऐं उहो जेको मनफ़ी असरु आहे उहो वरी बि असांजे मथां ई थिए थो। ऐं इहो रुॻो धरतीअ ते असरु नथो थिए या धरतीअ मां फुटंदड़ शयूं उन्हनि ते असरु नथो थिए, बल्कि इहो साॻियो असरु वरी मथे आसमान ॾे वञे थो पियो। ऐं जेके इहे मथे जेके गैसिस पैदा थियनि थियूं, उन्हनि जो वरी इहो निगेटिव इम्पैक्ट आहे त उन सां हिकिड़ो ज़हरीलो मींहुं वसंदो आहे, जंहिंखे असां पंहिंजे एनवायरमेंट जे इस्तिलाह में चवंदा आहियूं एसिड रेन। इहो जेको एसिड रेन आहे उहो मुख़्तलिफ़ क़िस्म जे एसिड्स खे खणी वरी साॻी असांजे हिन धरतीअ ते अचे थो। त रुॻो असां पंहिंजे ज़मीन खे ख़राबु नथा कयूं पर पंहिंजे आसमान खे बि ख़राबु कयूं था, ऐं पोइ उहा ज़मीन ऐं उहो आसमान असांखे हिकिड़ी कॉल आहे उन सां असां रिसीव कयूं, ॻाल्हायूं। असांजो रागी आहे सचल सिंधी, सजण सिंधी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदी। जी जी अदा, तव्हां किथां पिया ॻाल्हायो, छा था चवणु चाहियो? वालेकुम सलाम। डोकरीअ खां मोहन तड़ो खां। जी जी, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अरसे खां पोइ वरी अॼु माना दीदार थियो आहे सैयद बिशारत अली शाह जो। जी जी, मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे, तंहिंजे करे मूं चयो त हाणे इन सूरत खे सलाम करियां। मुलाक़ात त कोन थी सघे त सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। साईं बिशारत साहब क़िबला बाबा चयो महिरबानी दुआऊं। हा, सजण सिंधी पियो ॻाल्हायां। मिठा मिठा, हा मूंखे यादि आयो। तंहिंजे करे मूं चयो माज़ी खे थोरो यादि कयो। सूरतूं पाण गॾु रहिया आहियूं। अलाह तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, सिंध सलामत हुजे, तव्हां बि सलामत हुजो, सिंधी बि सलामत हुजनि। हिकिड़ो सुहिणो बेत तव्हांजे नज़र कजे, उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंदि। हा, सरकार जो हिकिड़ो चित्र आहे न, उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंदि। अखियूं बंदि थो करियां त तव्हां साम्हूं अची था वञो, अखियूं खोलियां थो त टे ॼणा तव्हां नज़र था अचो या ॿिया नज़र था अचो। सलामत हुजो, ख़ुशि हुजो, बसि सलाम करिणो हो। महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। महिरबानी सजण सिंधी तव्हांजी। तव्हां कॉल कई असांजे प्रोग्राम में ऐं तव्हांखे बिशारत शाह साहब रिप्लाए बि कयो। जीअं त सर तव्हां कंटिन्यू रखो पंहिंजी ॻाल्हि जेके तव्हां करे रहिया हो। जी, मां इहो पियो अर्ज़ु कयां त हीअ जेके असांजूं एक्टिविटीज़ आहिनि उहे साॻियूं ज़मीन खे ऐं आसमान खे ख़राबु कनि थियूं, पर उतां साॻी वरी ॼण इहो असांखे उहो ई साॻियो नुक़सान जे सूरत में या हिकिड़े अज़ाब जे सूरत में अगरि एसिड रेन अचे त हिन जो तव्हां अंदाज़ो करे सघो था। एसिड तेज़ाब केॾो ख़तरनाक आम माण्हू सम्झी सघे थो त इहो असां पाण पंहिंजे लाइ पैदा कयूं था। त इहो असांखे असांजे सॼे इन्वायरमेंट खे ख़राबु करे थो ऐं उन मां जेके वरी ॿियूं शयूं उभरनि थियूं, प्रोड्यूस कयूं था, उन्हनि खे बि ख़राबु करे थो। इहो असांजो वॾो नुक़सानु आहे। ऐं उनजो आफ्टरवर्ड इफेक्ट लॉन्ग टर्म में जेको हलंदो न, उहो इहो थींदो त पोइ असां हाणे ॾिसूं था पिया त असांजे ज़िलनि में यानी 90% खां बि मथे जेके ज़िला आहिनि उन्हनि जो ज़मीन जो पाणी ख़राबु थी चुको आहे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियूं, मेहराण यूनिवर्सिटीअ में असां हिकिड़ी स्टडी कईसीं हिकिड़े नंढे शहर जी, ख़ैरपुर नाथन शाह जी। त हुन में मूंखे जेसीं ताईं यादि आहे त 18 कॉलोनियूं आहिनि, पर 18 कॉलोनियुनि मां कंहिं हिकु कॉलोनीअ जो बि पाणी ज़मीन जो सही न आहे। हाणे असांजो गुज़र सफ़र उन ते थींदो, इन सॼे शहर जो इहो एॾो वॾो
आबादीअ जो इलाइक़ो इहो पाणी वठंदो, ज़ाहिर आहे इहो सरफेस वाटर खणंदासीं जेको असांजे कैनाल्स खां अचे थो, पोइ असां पंहिंजे उन्हनि तलावनि में रखी पोइ वरी माण्हुनि खे सप्लाई कयूं था। पर जेकॾहिं इन्हनि तलावनि में पाणी उन्हनि कैनालनि खां या जेके दरिया आहिनि उहो बि पोल्यूट असां करे छॾियो आहे, उहो बि अगरि गदिलो हूंदो त पोइ तलाव मां पाणी जेको असांखे मिलंदो उहो बि त असांखे गदिलो पाणी मिलंदो, वरी उनखे बि साफ़ु करिणो पवंदो। पोइ उते असांखे ॾाढो केयरफुली कमु करिणो पवंदो। छा करिणो पवंदो? हिकिड़ो त जॾहिं इंडस्ट्रीअ मां असां पंहिंजो फ़ाइदो वठूं था, का शइ प्रोड्यूस कयूं था, त हुनजी जेका वेस्ट आहे, हुनजो जेको फुज़ुलो आहे, हुनखे उछलाइण महिल असांखे वाइज़ली कमु करिणो पवंदो, सियाणप सां कमु करिणो पवंदो। उहो ईअं त हींअर ॾिसो असां हर दफ़े हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, साईं इहे टेक्नोलॉजीअ जो दौरु आहे। पोइ इन में बि त का टेक्नोलॉजी आई हूंदी न, जंहिं असांखे ॿुधायो हूंदो त इंडस्ट्रीअ मां जेको गंदो पाणी निकिरे थो, जेको वेस्ट निकिरे थो, उहो सॉलिड हुजे, लिक्विड हुजे या हवा जे सूरत में, कॾहिं तव्हां कारखाने जे भरिसां गुज़रंदा हूंदव त तव्हांखे दूंहा नज़र ईंदा या मिटी नज़र ईंदी, त इहा जेका गदलाइण आहे, इहो जेको आहे इहा आहे असांजी वेस्ट आहे। त इहो असांखे वाइज़ली हाणे उन ते टेक्नोलॉजीअ खे इस्तेमालु करे उनखे रिज़ॉल्व करिणो पवंदो त इहो जेको ॿाहिरि निकिरे थो न पाणी, इहो वरी उन्हनि स्टैंडर्ड्स मुताबिक़ हुजे जेके बैन अल-अक़वामी इदारनि असांखे स्टैंडर्ड्स ॾिना आहिनि त पाणी कहिड़े स्टैंडर्ड सां कारखाने में निकिरणु घुरिजे, जेको सॉलिड वेस्ट आहे उहो निकिरे थो त हुनखे कहिड़नि स्टैंडर्ड सां निकिरणु घुरिजे, या हवा जूं गैसियूं जेके असांजूं चिमनीअ मां ॿाहिरि नज़र ईंदियूं आहिनि, जेका चिमनी मथे या नज़र ईंदी आहे कारखाने जी, त उहे कहिड़ियूं निकिरणु घुरिजनि। त उन जे लाइ मां सम्झां थो त इन में अगरि ॾिसूं त असां ॿियनि खां कोई 50 साल खनि घटि में घटि पोइते आहियूं, जेकॾहिं रियलिस्टिक वे में ॾिसूं था। उहो कीअं? उहो ईअं त इहा ज़ीरो वेस्ट टेक्नोलॉजी 80 जे ॾहाके जे शुरूअ में जापान आंदी। ज़ीरो वेस्ट टेक्नोलॉजी ईअं आहे त जेका तव्हांजी कारखाने में जेको फुज़लो निकिरे थो, जेको वेस्ट निकिरे थो, उहा वेस्ट न आहे, उहा बि वरी तव्हांजे कम जी का शइ आहे। इन करे हुनखे वरी यूटिलाइज़ कीअं कजे, रिसाइकिल करे उनखे वरी इस्तेमालु कीअं कजे, या उन में कहिड़ियूं शयूं मिलाए वरी उन मां ॿी हिकिड़ी प्रोडक्ट तव्हां कढी सघो था, जेका जंहिं टेक्नोलॉजीअ खे चऊं था असां ज़ीरो वेस्ट टेक्नोलॉजी। त जॾहिं 1980 में जापान हिन खे पंहिंजे मुल्क जे लाइ, सॼे मुल्क जे लाइ यूज़ कयो आहे, त हींअर त असांखे 50 साल तक़रीबन थी विया न, माना असां इहो ॾिठे 50 साल पंहिंजा हथनि सां विञाए छॾिया। ज़बरदस्त, असांजा नाज़रीन बि ॿुधी रहिया हूंदा, ॾिसी रहिया हूंदा, तव्हां जूं इलाही ज़बरदस्त ॻाल्हियूं इंफॉर्मेटिव आहिनि। जीअं त नाज़रीन असां था वञूं नंढड़ी साई ते, असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हो, जीअं त असांजो जेको गेस्ट हो बशारत अली शाह साहब, उन साजुर ॻाल्हि कई त पंहिंजा लहजा सुठा रखो, ॻाल्हायो था त सुठनि लहजनि में ॻाल्हायो, त हिते ॻाल्हि थी अचे दिलि जी, त दिलि अहिड़ी नाज़ुक शइ हूंदी आहे जंहिंखे फीलिंग्स बि जल्दी अची वञनि ऐं कंहिं ते दिलि बि जल्दी अची वेंदो आहे, ऐं अहिड़नि सुठनि लहजनि सां पाण ॻाल्हाईंदासीं त दिमाग़ खां अॻ में पाण माण्हुनि जे दिलनि में वेही वेंदासीं, त पोइ पाण अखियूं बंदि करे कंदासीं ऐं केरु असां सां ॻाल्हाए वेंदो त तॾहिं बि असां हुनजो लहजो सुञाणे वेंदासीं त हीउ फलाणो माण्हू पियो ॻाल्हाए, इन करे जो हू दिलि में वेही वेंदो आहे, दिलि में घर करे वेंदो आहे। इन करे पंहिंजा लहजा सुठा रखो, प्यार सां पेश अचो, पंजनि सां परावनि सां, त दिलनि में तव्हां घर करे वेंदो। जीअं त बशारत अली शाह साहब ॿुधायो, तव्हां जेको तव्हां इलाही जेको सिंध जे नाले वारनि सिंगरनि सां कमु कयो आहे, जेको रेडियो ते कमु कयो अथनि, त उन्हनि जे लाइ कुझु ॿुधायो तव्हां मौसीक़ी बाबति तां, या अॼुकल्ह जी जेका मौसीक़ी आहे इन जे लाइ। मौसीक़ी मैडम ॾिठो वञे त मौसीक़ीअ में का तब्दीली न आहे, जी जी असांजी सोच जी तब्दीली आहे। सही। उन वक़्तु माना रेडियो पाकिस्तान ते जीअं मां इन थियुसि त उस्ताद मरहूम उस्ताद नियाज़ हुसैन जी जी
जिन तमामु घणा वॉइसिस ऑन एयर कया, उन्हनि खे तयारु कयो, तमामु घणा नाला, ऐं उन्हनि जी जेका सचाई हुई हक़ीक़त में ईअं आहे त असुल ज़ोर आहे पोइट्री। सही। म्यूज़िक जे शोबे में 4-5 मरहला अचनि था। जी जी। पहिरीं त पोइट्री थी अचे। सही। पोइट्री छा थी चवे, भई सुबुह जो ज़िक्र आहे, मंझंदि जो ज़िक्र आहे, राति जो ज़िक्र आहे। हाणे जेकॾहिं सुठो कंपोज़र आहे, इल्म वारो आहे, उनखे ॼाण आहे, सही, त उहो उन पोइट्रीअ खे खणंदो। सही। त भई हाणे ही पोइट्री आहे, खुली जो आंख तो वो था न वो ज़माना था, दहकती आग थी, तन्हाई थी, फसाना था। वाह वाह, जबरदस्त। गमों ने बांट लिया है मुझे यूं आपस में कि जैसे मैं कोई लूटा हुआ खजाना था। वाह जबरदस्त। ये क्या कि चंद ही कदमों पे थक के बैठ गए, जी जी। तुम्हें तो साथ मेरा दूर तक निभाना था। वाह। हाणे हिकिड़ी अहिड़ी पोइट्री आहे जेका सुबुह, खुली जो आंख माना सुबुह, इन जो मतिलबु त जेकॾहिं कामयाब कंपोज़र आहे त हू इन पोइट्रीअ खे सुबुह वारे राग में मर्ज कंदो या उनजी कंपोज़िशन कंदो। सही। वरी ॿियो आहे म्यूज़िक अरेंजमेंट। त आया पोइट्री, म्यूज़िक जेका कंपोज़िशन आहे, जी जी। वरी उन खां पोइ अरेंजमेंट आया, हिन में फ्लूट खपे, सितार खपे, सारंगी खपे, छा खपे, इहो वरी अरेंजर जो कमु आहे। सही। उन खां पोइ आहे वोकल। हाणे तव्हांजा 3 मरहला तय थी विया, हाणे वोकल ते अची वियो। बिल्कुलु। हाणे जेकॾहिं वोकल इन टिन्हिनी शोबनि खे सम्झी थो सघे, सही। त उन में शाइर जी फीलिंग छा आहे, कंपोज़र उनखे डिज़ाइन कीअं कयो आहे, सही, अरेंजमेंट उनजी कीअं आहे, चोथों वोकल आहे। हाणे वोकल त गलो थियो, ज़हन में अची वियूं इहे सभु ॻाल्हियूं, पर उन में इमोशन ऐं फीलिंग्स न आहे त उहा तव्हांजी महिनत सभु ख़तमु थी वई। बिल्कुलु। रोज़ हज़ारे रिकॉर्डिंग्स थी अचनि, पर के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां 50-60 सालनि खां अॻु में ॿुधंदा हुआसीं, उहा अॼु बि ॿुधूं पिया, छो त हुन में महिनत, जज़्बो, गहराइप, इमोशन, इहे सभु शयूं हुन में मौजूदु आहिनि। तंहिंजे करे उहो ताहयात आइटम नग़मो उहो अमर आहे। सही। छो त हुन में जेका महिनत कई वई उहा ॾाढी गहराइप सां, बाक़ी जेकॾहिं पोइट्रीअ जो को मक़सदु ई कोन्हे, सही, मां भित ते तूं छित ते, अबा मक़सदु त कोन थियो। बिल्कुलु सही। हा, या जीअं हिकिड़ा कुझु कलाम अहिड़ा बि मशहूरु थिया त उन्हनि जूं फीलिंग्स ॾुखो, सही, पलड़ो बि कोन्हे, छेला बि कोन्हनि, मारवाड़ा बि अकेला आहिनि, हाणे असां हिते झुमिर वेठा आहियूं। अबा इहो त चइजे अॼुकल्ह पब्लिक जी डिमांड, अबा पब्लिक ईअं थोरी डिमांड कंदी, त तव्हां हिकिड़ी असुल शइ जी शकिल फेराए छॾियो, छो त पब्लिक जी डिमांड आहे, इहा त तव्हांजी डिमांड आहे। कंहिं वक़्तु मूंखे यादि आहे साईं मंज़ूर कुरैशी रेडियो पाकिस्तान आयो, मूं उनखे रिक्वेस्ट कई त साईं छो भला अॻु में त असांजी जेका कंपोज़िशन हूंदी हुई उहा थर वेंदी हुई, थर खां राजस्थान वेंदी हुई, राजस्थान खां पोइ इहा सॼी हुनजी जर्नी हूंदी हुई, पोइ उनजो फॉर्मेट चेंज थींदो हो, पर अरब ताईं वेंदी हुई, तमामु माना कुन कुर्छ में वेंदी हुई, पर अॼु उहा शइ न आहे। इन जो मतिलबु त असांजी का कोताही आहे, छो त असां पब्लिक खे उहा शइ नथा ॾियूं, छो त असुल मक़सदु आहे पोइट्री, बेस जेको शाइर। हाणे हिकिड़ो ॿियो मां अर्ज़ु कयां, ॿियो मां घुरी बि त छा घुरां, बसि इहा ई हिकिड़ी दुआ अथमि। ॿियो मां घुरी बि त छा घुरां,
बसि इहा ई हिकिड़ी दुआ अथमि मुंहिंजी ज़िंदगी बि ख़ुदा करे त मिली अव्हांखे वञे सनम। जे हली त आऊं ककर थियां, जे टिली त मोर जियां नचां। मां उते उते रखां अखड़ियूं, तूं जिते जिते बि रखी कदम। मुंहिंजी ज़िंदगी बि ख़ुदा करे त मिली अव्हांखे वञे सनम। तुंहिंजी हर जफ़ा खे वफ़ा चयुमि, तुंहिंजे दर्द खे बि दवा चयुमि, तुंहिंजी बददुआ खे दुआ चयुमि, तुंहिंजे हर सितम खे चयुमि करम। मुंहिंजी ज़िंदगी बि ख़ुदा करे त मिली अव्हांखे वञे सनम। पवे फ़र्क़ु छल न को प्यार में, कोई विछड़े छल न बहार में। रहे नींहुं शाल निहार में न, रहे नींहुं शाल निहार में, न भुरे कॾहिं बि संदम भरम। मुंहिंजी ज़िंदगी बि ख़ुदा करे त मिली अव्हांखे वञे सनम। हाणे आहे त दुआ, सही, माना ही कंहिं ॿिए खे असां अर्पियूं पिया। जी बिल्कुलु। मूं हिकिड़े दफ़े साईं इमदाद खे ॻाल्हि कई त साईंअ खे मूं रुॻो इहो चयो त अलाह करे असांजी ज़िंदगी बि तव्हांखे मिले, छो त तव्हां जेको कुझु इल्मु अदब जेको बि तव्हां विरहायो पिया, इहा तव्हांजी हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन आहे। पर शाइर बि उहे माना जेके आहिनि उन ते बि आमद आहे। सर ॾाढी सुहिणी ॻाल्हि, इंटरप्ट कयां थी, पाण ॻाल्हि कंटिन्यू था रखूं। असांजो न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे। जीअं त नाज़रीन इलाही असां ज़बरदस्त शाइरी ॿुधी रहिया आहियूं, ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियूं, ऐं इलाही मज़ो बि अची रहियो आहे। पर असांजे प्रोग्राम में आहे न्यूज़ ब्रेक जो टाइम, सो मूंसां जुड़िया रहिजो पाण तव्हांजो न्यूज़ ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन अॼु ख़ुदकुशी रोकण जो आलमी ॾींहुं आहे, इन जे हवाले सां मां कुझु ॿ लफ़्ज़ चवणु चाहींदसि पंहिंजे नाज़रीन खे जेके असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। मां चवंदसि त जेको ख़ुदकुशियूं, जेको सुसाइड जो रेशो वधी रहियो आहे, इन में जेको घणे भाङे आहे हिसो आहे असांजे रवैयनि जो आहे। असां पंहिंजे रवैयनि खे पॉज़िटिव रखूं, रवैया सही कयूं, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे जेके आहिनि असांजा कुलीग्स आहिनि, असां जिथे असांजो उथणु वेहणु आहे, त इहो रेशो घटि थी वेंदो। ॿियो वरी आहे बेरोज़गारी जो जेको रेशो वधी रहियो आहे, असांजा नौजवान आहिनि उहे इन तरफ़ था वञनि। त मां चवंदसि त जेको मां पहिरीं चयो त ज़िंदगी हिकिड़े दफ़ा मिले थी ऐं पंहिंजी लाइफ खे टाइम ॾियो ऐं डिसहार्ट न थियो, पंहिंजो हौसला बुलंद कयो ऐं इन तव्हां तरफ़ न वञो ख़ुदकुशियुनि ॾे। छाजे करे जो पोइ तव्हां त वञो था, तव्हांजा वालिदेन, तव्हांजा प्यारा पोइ तव्हां खां पोइ उहे भोॻनि था। सो ख़ुदारा पंहिंजे रवैयनि खे सही कयो, पंहिंजा हौसला बुलंद कयो ऐं प्यार मोहबत सां रहो ऐं इन में ई तव्हां लाइ भलाई आहे। जीअं त बशारत शाह साहब, तव्हां छा चवंदो जेको ख़ुदकुशी जो रेशो वधी रहियो आहे ऐं जेको ख़ुदकुशी जो अॼु ॾींहुं आहे रोकण जो, इन जे हवाले सां? मैडम मां इहा ॻाल्हि कंदुसि त ज़िंदगी जहिड़ी बि आहे मौत खां बहितर आहे। कहिड़ी बि ज़िंदगी आहे, जो ज़िंदगी आहे। असीं हरू भरू विसारे वेठा आहियूं, असांजे चवण सां कुझु बि न थींदो, पर कंहिंजे वञण सां ॾाढो जेको पोइ हालात थियनि था, केतिरा ई वाक़िया आहिनि ॾिठा अथसीं। पर मां इहा चवंदुसि त हिमत बि न आहे हारणी। जेकॾहिं वाहदानियत में जंहिंजो यकीन आहे, अलाह ऐं उनजे पंजतनि ते जंहिंजो बि यकीन आहे, त उहो इहा ॻाल्हि सोचे बि नथो सघे। कहिड़ा बि हालात आहिनि, बुख ॾुख, माण्हू ॿिए खे ॾिसे त भई ॿियो थी सघे थो मूंखां वधीक तकलीफ़ में हुजे, पोइ इन मतिलबु इहो न आहे त बसि जेकॾहिं का शइ न थी त मां ख़ुदकुशी करे छॾियां। अब हे पुठियों जेका लांढ आहे उहा केरु संभालींदो, आहे अलाह जी ज़ात, पर इहो फ़ैसिलो सही न आहे। सबब आहिनि, भई हा बेरोज़गारी आहे, इत्मीनान न आहे,
फ्रस्ट्रेशन आहे, डिप्रेशन आहे, इहे हिकिड़ियूं अलामतूं आहिनि, हिकिड़ी शइ क्रिएट थिए थी पई। ऐं उन खां पोइ माण्हू एतिरो त हुन में डीप वञे थो जो आख़िर में हू कंहिं न कंहिं बीमारी में मुब्तला थी थो वञे। तंहिंजे करे उहा शइ छो कजे जेका अॻिते हली अज़ाब बणिजे। बाक़ी ईअं आहे त अलाह में यकीन हुअणु घुरिजे ऐं सादगीअ वारी ज़िंदगी, छो त सादगी हूअं बि इंसान जी सूंह आहे। ऐं सादगी अख़्तियार करण सां रुगो पंहिंजो माहौल, पंहिंजो मुल्क, पंहिंजी धरती उन जे फलाह बहबूद लाइ कमु अची सघे थी। पर असांजे मालिक दो जहां हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात तय्यबा जेका आहे न, उहो बि हिकिड़ो सादगीअ जो बहितरीनु मिसाल आहे। असां छो त अॼु खां अॻु में त अञा वधीक तकलीफ़ूं हुयूं, पोइ उन वक़्त का अहिड़ी ॻाल्हि कान हुई। हक़ सच जे लाइ माण्हू बीठो हूंदो हो। पर असांखे इहो सोचणु घुरिजे त इन शइ जो जेतिरो बि तदारक कजे, उन जा जेतिरा बि उपाउ वठिजनि, उहे बहितर थी सघनि था। ऐं इंसान बेगुनाह इमोशनल थींदो, उहो नुक़सानु पंहिंजो ई आहे। आउं जेकॾहिं जज़्बाती थी वञा, ऐं कुझु बि कयां, नुक़सानु त मुंहिंजो आहे, कंहिं ॿिए जो नुक़सानु त कोन्हे को। तंहिंजे करे अल्लाह जे रसूल पंजतनि में एॾो यकीन हुअणु घुरिजे त जेका क़िस्मत, जेका तक़दीर, हा भई असीं डिॼणु त न घुरिजे, हर बाहि खां बि वाक़ुफ़ु आहियूं, हर चाह खां बि वाक़ुफ़ु आहियूं, पर असांजो इहो ईमान हुअणु घुरिजे, असां में ख़ुदि एतमादी एतिरी हुअणु घुरिजे त असां पंहिंजे तदबीर सां पंहिंजी तक़दीर खे बदिलायूं। बिल्कुलु सुठी ॻाल्हि, सुहिणी ॻाल्हि। असांजा नाज़रीन बि तव्हांखे ॿुधी ॾिसी रहिया हूंदा। जीअं त प्रोफेसर फरमान शाह साहब, तव्हां छा चवंदो इन हवाले सां? कंहिं शाइर चयो आहे त ज़िंदगी तुंहिंजे करे छा छा नथो करिणो पवे, रोज़ तो मरणो पवे, रोज़ तो जीअणो पवे। ॾुखियायूं सुखियायूं त आहिनि, पर शाह साईं जीअं फरमायो त ॾुखनि पुठियां वरी सुख आहिनि। हाणे ॾुख जे घड़ीअ ते माण्हू मायूस थी वञे त साईं जीअं मज़हबी रेफरेंस ॾिनो त असांजे भलारा जेके सरदार आहिनि, रहबर आहिनि, रहनुमा इलाही रहबर नबीअ या इमाम, हू असांखे इन्हनि शयुनि खां, मनफ़ी शयुनि खां रोकनि था पिया। पर इंटरनेशनल जेके कानून आहिनि, उहे बि ह्यूमन राइट्स जा जेके कानून आहिनि, उन्हनि में बि इहो जेको ख़ुदकुशीअ वारो अमल आहे, इहो मना आहे। नंबर 2। नंबर 3 ॻाल्हि इहा आहे जेका साईं ॾाढी भले अंदाज़ सां शुरू कई, उनखे ई थोरो कंटिन्यू कंदुसि त जज़्बात माण्हू असां वटि जॾहिं यूनिवर्सिटीअ में ॿारु ईंदो आहे न, घणो करे असां हुनजो इंटेलिजेंस या चेक कंदा आहियूं। बाबा हिन ॿार जो इंटेलिजेंट कोशंट किथे आहे, IQ केतिरो आहे ॿार जो, साईं हिन जो हेतिरो IQ आहे, हा त पोइ हीउ ॿारु ॾाढो सुठो आहे, हिन ईअं अॻिते वधी सघे थो। हिन ॾे असां तवजह कंदा आहियूं, इंटेलिजेंस जा ॾे। ऐं ॿियो जेको इंसान जो पहलू आहे न, उहो इहो जज़्बाती पहलू आहे, उहो आहे EQ, इंसान जो इमोशनल कोशंट। ओॾे असांजो घटि तवजह आहे, बल्कि उहा माण्हुनि खे ख़बर न आहे। हिकिड़ो माण्हू इंटेलिजेंट त आहे, माना हुनजो इंटेलिजेंस कोशंट IQ इहो ठीकु आहे, जेको हुनजो EQ आहे उन में हू घटि आहे, उन ते कंट्रोल नथो करे सघे। इन करे तव्हां ॾिठो हूंदो, मिसाल आहिनि त माण्हू, मां नाला नथो खणां, पर तव्हांखे ॾिसण में ईंदा त ॾाढा दानाह माण्हू, पर पोइ इन महिल अचे हू फेल थी था वञनि, इन करे जो हुनजो EQ उन में कमज़ोर आहिनि उहो। ऐं इन ते दुनिया जी जेका नंबर 1 यूनिवर्सिटी आहे हार्वर्ड, हुन जी स्टडी आहे, मुंहिंजे ख़्याल में 2014 में हुननि इन ते तमामु घणी स्टडी करे ऐं हिकिड़ो पोइ ज़रूरी सम्झनि त इन ते हिकिड़ो डिपार्टमेंट हुजणु घुरिजे। ऐं इहा स्टडी हुननि कई आहे त इंसान जो IQ बि आहे, पर उन जेतिरो ई अहम जेको आहे इंसान जो EQ आहे, इहो हुजणु घुरिजे। त इहो साइंटिफिकली बि, रिलीजियसली बि, ऐं जेको इंसानी अक़दार आहिनि, ह्यूमन वैल्यूज़ आहिनि,
हुन में बि इहा ॻाल्हि जेका आहे इहा मनफ़ी आहे। ऐं ॿियो मां हिकिड़ो मिसाल ॾियां, मां हिकिड़ी रिवायत पढ़ी नबी साईं जे दौर जी, त पाण वञनि पिया पंहिंजे साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सां गॾु, त रस्ते में हिकिड़ो माण्हू हो जंहिंखे ॿाहूं बि कोन हुयूं ऐं ॼंघूं बि कोन हुयूं, ऐं रेगिस्तानी इलाइक़े मां ईअं रेड़ियूं पाए हू गुज़री रहियो हो। त कंहिं माण्हूअ चयो साईं खे त साईं हाणे हिन जी कहिड़ी ज़िंदगी आहे, वीचारो केॾे मुश्किल में ज़िंदगी थो गुज़ारे पियो। त साईं चयो त मां तव्हांखे जवाबु ॾियां, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां जो तव्हांखे जवाबु ॾियां, हिन खां पाण पुछो त इन में ख़ुशि आहे या को ॿी ॻाल्हि हू चवे थो। हुन खां जॾहिं पुछियुनि त हुन चयो त मां उन धणीअ जो शुकुरु थो अदा कयां जंहिं मूंखे पैदा कयो आहे ऐं मूंखे अहिड़ो ठाहियो अथई जो मुंहिंजे जेको चहिरो आहे एॾो ख़ूबसूरत आहे, ऐं मुंहिंजे जेको वात जो ज़ाइक़ो आहे ऐं मुंहिंजो जेको हाज़मो आहे उहो दुरुस्त आहे, मां कंहिंजो इन लिहाज़ सां मोहताज कोन आहे। हाणे मूंखे हलण में जेको आहे उहो मुंहिंजे पंहिंजे हलण जो इहो स्टाइल आहे, मां इन तरीक़े सां ख़ुदा जो शुक्र अदा करे थो। इन हाल में बि जेकॾहिं माण्हू पंहिंजे इन खे मनफ़ी सम्झे पोइ निगेटिविटी ॾे वञे त पोइ इहे ॻाल्हियूं सोचे थो, पर उनखे उन मां बि पॉज़िटिव अंदाज़ में सोचे ऐं अॻिते माण्हू निकिरी अची सघे थो, छो त ज़िंदगी वरी बि उहा भली आहे। प्रोफेसर साहब, तव्हां ॿुधायो जेके तव्हां मक़ाला लिखिया आहिनि एतिरा, त उन्हनि जो ख़ासि मौज़ू छा रहियो आहे? मैडम मुंहिंजो जेको फील्ड आहे, मां बेसिकली केमिकल इंजीनियर आहियां ऐं मुंहिंजी स्पेशलाइज़ेशन जेका आहे उहा आहे बायो एनर्जीअ में, यानी हयातियाती जेके शयूं आहिनि, लाइव शयूं आहिनि, हुननि मां असां फ्यूल ठाहिणु, इहो मुंहिंजो जेको रिसर्च जो बुनियादी मौज़ू हो PhD जो। उन खां पोइ जेका मूं अमेरिका में पोस्ट डॉक्टरेट कई त उन में मुंहिंजो मौज़ू वरी एडवांस बायो एनर्जी हुई, ऐं उन में वरी मां जेको अॼुकल्ह जी जदीद टेक्नोलॉजी आहे सॉफ्टवेयर यूज़ कयो, ऐं मां कॉमसोल मल्टी फिज़िक्स हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे जेको यूज़ करे ऐं हिकिड़ो वेस्ट वाटर खे पाणी जेको गदिलो पाणी आहे उनखे साफ़ु करण जो जेको टेक्नोलॉजिकल तरीक़ो आहे, असां हिकिड़ो एक्सपेरिमेंट कयोसीं, उन जा नतीजा असां वटि आहिनि। हाणे असां उन कंप्यूटर जो उन सॉफ्टवेयर जे ज़रिए करे हुननि ॿिन्ही खे कंपेयर कयोसीं। त मुंहिंजी जेका एरिया आहे मेन उहा आहे केमिकल इंजीनियरिंग, ऐं उन केमिकल इंजीनियरिंग में जेके बि रिसर्च जूं पॉइंट्स अचनि थियूं पोइ उहे बायो फ्यूल सां हुजनि ऐं बायो एनर्जी जंहिंखे चओ उहा हुजे या इन्वायरमेंट हुजे, इहे मुंहिंजा मेन जेको कंपास कनि थियूं इन 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 एरिया खे मुंहिंजा पेपर्स या मुंहिंजा जेके किताब आहिनि जेके एल्सवियर या वाइली वारनि जेके पब्लिश कया आहिनि इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स, त उहो उन्हनि जा मौज़ू इहे ई आहिनि। ऐं हुन में जेको मुंहिंजो बाक़ी ॿियो जेको पहलू आहे उहो मुंहिंजो ज़ाती शौक़ु हो त मां अदबी ऐं जेके मज़हबी कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं नेशनल ऐं इंटरनेशनल, हुन में बि इन करे जो ही असांजी एज़ अ ह्यूमन असांजो ॿियो पहलू त असांजो अदब, असांजी ॿोली, असांजो लिटरेचर उहो बि स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजे। इन करे मां जेको नेशनल या इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस में त ॿियो मुंहिंजो जेको पहलू आहे उहो इहो हुयो त मां पाण पंहिंजे अदब जे दुनिया में बि शागिर्दु रहां त जीअं मुंहिंजो पंहिंजो अदब बि स्ट्रॉन्ग हुजे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर मां पंहिंजो हिकिड़ो किताब बि जेको उहो बि ऑथर कयो आहे, अल्हम्दुलिल्लाह उहो बि मां तालीफ़ कयो आहे जेको मौजूदु आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं इन लिहाज़ सां मां चई सघां थो त मुंहिंजो बेसिक एरिया केमिकल इंजीनियरिंग आहे, हुन सां जेके अलाइड फील्ड्स आहिनि उहो पोइ एनवायरमेंटल साइंस आहे, एनवायरमेंटल केमिस्ट्री आहे, एनवायरमेंटल इम्पैक्ट्स आहिनि, वाटर आहे, वेस्ट वाटर आहे, उनजी ट्रीटमेंट। सही सुठी ॻाल्हि चइनि त नाज़रीन मां चवंदी हलां त ज़िंदगी तुंहिंजे करे छा छा नथो करिणो पवे, रोज़ थो जीअणो पवे, रोज़ थो मरणो पवे, त नाज़रीन पंहिंजे इमोशन खे कंट्रोल रखो। ऐं इहे ई असांजा जेके इमोशनल थी वेंदा आहियूं असां लाइ नुक़सानकार आहिनि। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां था वञूं नंढड़ी साई ते।
नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु सुबुह मेराण जे रंगनि सां तव्हां सां गॾु ऐं असांजे प्रोग्राम में जेके इलाही इंटेलिजेंट ऐं इलाही ज़बरदस्त महिमान आहिनि उन्हनि सां गॾु ऐं तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया हूंदव ऐं तव्हांखे सुठियूं बि लॻी रहियूं हूंदियूं ऐं उमेदु आहे त तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल बि कंदव। जीअं त बिशारत शाह साहब, तव्हां ॿुधायो तालीम सां गॾु तरबियत केतिरी ज़रूरी आहे? तालीम सां गॾु तरबियत केतिरी ज़रूरी आहे? बेस त तरबियत आहे, तालीम पोइ आहे। असीं जॾहिं नंढड़ा आहियूं, जी जी, वालदेन या अमर त सुभान अल्लाह आहे, जी जी, अॻ में ई उतां उन गोद मां ई असीं तरबियत वठूं पिया। सही, असांजी रहबरी थिए पई त बाबा स्कूल हीअं वञिबो, मुंहुं हीअं धोइबो, लटड़ा साफ़ हीअं रखिबा, ॿियो टियों तरबियत में शुमार आहिनि सभु शयूं। सही, तरबियत अॻ में आहे, पोइ वरी तालीम आहे। जेकॾहिं तरबियत सही न आहे त तालीम हासिलु करणु न करणु फज़ूल आहे। सही, तंहिंजे करे पोइ बि ज़िंदगी जे आख़िरी मरहले ताईं बि इंसानु इन ई जुस्तजू में आहे त मूंखे सुठो माहौल मिले, सुठी सोसाइटी मिले, सुठड़ा माण्हू मिलनि जेके मुंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़ो आसान कनि। छो त यकीननि जेकॾहिं मां ग़लति रस्तो अख़्तियार कंदुमि त के रहबर ई हूंदा जेके मूंखे चवंदा त बाबा हीउ रस्तो ग़लति आहे, हीउ सही आहे, हिनखे तव्हां अपनायो। ऐं उहो वरी मुंहिंजी आहे त मां उन शइ खे, बल्कि ईअं न त मां उनखे चवां त हा ठहियो गैर ज़रूरु, न इहो ठीकु आहे, इहे पिया, पर न, सुठी ॻाल्हि सुठी चइबी, सही, पोइ उहो नंढो हुजे या वॾो हुजे, पर सुठी ॻाल्हि जो माना मयार ईअं आहे त जीअं ख़ुशबू आहे, असां हुनखे शकिल नथा, उनजो को फॉर्मेट नथा चई सघूं, सुठी ॻाल्हि आहे, पर उन सुठी ॻाल्हि जो असरु गुलाब जे गुल वांगुरु आहे। जीअं जी जी, गुलाब जे गुल जी ख़ुशबू सॼे माहौल खे मुअतरु कंदी आहे। सही, हालांकि उनखे असां शकिल नथा ॾेई सघूं, फील करे सघूं था, ऐं उहा वणंदड़ शइ आहे। अहिड़े नमूने सुठियूं ॻाल्हियूं बि ख़ुशबू जे ई मानंद आहिनि। सही, जेकॾहिं उनखे तव्हां आम कंदव, सुठे ॻाल्हाइण सां कंहिंजी हमदर्दी, कंहिंजो ॾुखु सुखु उन में हर्ज न आहे, बल्कि इहा तव्हांजी हिकिड़ी इबादत आहे त जेकॾहिं को डिसऑर्डर्ड आहे, को मजबूर आहे, को लाचार आहे, छो त अॻिते हली छा आहे, नोबॉडी नोस व्हाट्स नेक्स्ट, हिकिड़े सेकंड जी बि असांखे माना ॼाण न आहे, बिल्कुलु, सम्झो न। ऐं ॿियो, जेको कुझु मालिक लिखियो आहे मुंहिंजे क़िस्मत में, मुंहिंजी तक़दीर में, जंहिंजी बि क़िस्मत, सही, पर उनखे सबरो इस्तिक़ामत सां उन शइ खे फेस करे माण्हू, सही, त बाबा ॾुख सुख ख़ुशी गम इहे ज़िंदगीअ जा हिसा आहिनि, बिल्कुलु, ऐं उनखे जेतिरो बि माण्हू बर्दाश्त कंदो ओतिरो उहो रची रेटो थींदो। बिल्कुलु, सुठी ॻाल्हि, ज़बरदस्त ॻाल्हि। प्रोफेसर फरमान साहब, तव्हां छा चवंदो, जेको अॼुकल्ह इहो तरबियत जो बहिरान हले पियो तालीम सां गॾु, त तव्हां छा चवंदो तरबियत जे लाइ? मां हिकु हंधि तालीम जो मतिलबु पियो पढ़ां, एजुकेशन जो मतिलबु पियो पढ़ां, उन स्कॉलर हुनजो मतिलबु ई लिखियो हो त तालीम जो मतिलबु ई आहे त तालीम ऐं तरबियत। असां वटि ईअं इनखे नथो वरितो वञे, असां सम्झूं था त इहा जेका डिग्री आहे न, इहा डिग्री काफ़ी आहे, पर इन में जेका पिन्हा आहे, जेका लिकल आहे, उहा आहे तरबियत। उहा मूं वटि केतिरी आहे, इन जे लाइ असांखे हिकु त इनखे गॾु असांखे खणी हलणो पवंदो त तालीम, जेतिरी तालीम आहे ओतिरी हुनजी तरबियत बि हुजणु घुरिजे। असांजे माहौल में इन जो, तव्हां जीअं चयो फ़ुक़दान आहे या बहिरान आहे, त इहो असां पाण पैदा कयो आहे। असांजो हिकिड़ो जेको टीचर आहे उहो पाण हीअं हिकिड़ो मिसाली नमूनो आहे, हीअ आहे असांजी तरबियत।
जेको असांखे टीचर पढ़ाइणु अचे थो या मूंखे साइंस जा कुझु टर्म सेखारणु अचे थो, पर मुंहिंजी असुल में अखि हुन उस्ताद ॾे हूंदी आहे त इहो हले कीअं थो, इन जी चाल चलत कीअं आहे, हुनजो कैरेक्टर कीअं आहे, इहो ॻाल्हाए कीअं थो, पंहिंजे किरदार में सचो केतिरो आहे, इहा मुंहिंजी तरबियत आहे हुनजे पुठियां। पर उहो मूंखे पाण ई कोई चवणो कंहिंखे न आहे, मुंहिंजे किरदार मां उहा जेका रिफ्लेक्शन आहे उहा झलक पाण ई ईंदी हुन मां माण्हू खे, पर असांखे ओॾांहुं वञिजो। पर असुलु जेको माख़ज़ आहे, असुलु जेको तरबियत जो माख़ज़ आहे, महवर आहे, बुनियादु आहे, उहो आहे रब ताला। उन पाण फरमायो आहे न त मुंहिंजे ख़्याल में सूरे दहर में आहे त इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरम व इम्मा कफूरा, असां रस्तो ॾेखारियो आहे। इन्ना हदैनाहु सबील, रस्ता तव्हांखे असां ॾेखारिया। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़े पासे वञणु था चाहियो, इम्मा शाकिरम व इम्मा कफूरा, यानी ग़लति रस्ते ते वञणु था चाहियो, सही रस्ते ते वञणु था चाहियो, इहो तव्हांखे अख़्तियार करिणो आहे। पर मां जॾहिं माहौल मां निकिरां थो, जीअं साईं ॿुधायो त मूंखे त पंहिंजो माहौल ॿुधाए थो, घर जो माहौल ॿुधाए थो, स्कूल जो माहौल ॿुधाए थो, यूनिवर्सिटीअ जो माहौल, कॉलेज जो माहौल, इहो मूंखे ॿुधाए थो। पर बदकिस्मतीअ सां एॾां असां सोचूं था न त एॾां असांखे कुझु मिलणो न आहे। असांजो हिकिड़ो जेको उस्ताद आहे उहो सम्झे थो त मां यूनिवर्सिटीअ में वञा थो, मूंखे 40 मिंटनि जो लेक्चर पूरो करिणो आहे, मूंखे 50 मिंटनि जो या कलाक जो मूंखे लेक्चर पूरो करिणो आहे, या 2 कलाकनि जी मूंखे जेका लेब कराइणी आहे, मूंखे बसि मुंहिंजी ज़िमेदारी इहा आहे। मुंहिंजो अख़लाक़, मुंहिंजो किरदारु, मुंहिंजो ॻाल्हाइणु, मुंहिंजो उथणु वेहणु, इहो कहिड़ो ऐं केतिरो असरु थो विझे इन शागिर्द ते, उहा त ख़बर वक़्तु थो ॿुधाए। हींअर बि असां जॾहिं ॾिसूं था त असां पंहिंजे उस्तादनि खे, जेके अॼु खां 50 साल पहिरियां जा असांजा उस्ताद आहिनि, सम्झूं था त असां उन्हनि खां उथणु वेहणु सिखियो आहे, असां उन्हनि खां कैरेक्टर बिल्डिंग जूं ॻाल्हियूं सिखियूं आहिनि। हींअर बि उहे क़ाबिले एहतराम आहिनि। हींअर बि जॾहिं उहो उस्ताद असांखे मिले थो त असां नज़रूं नीचियूं करे हेठि पंहिंजूं नज़रूं झुकाए ऐं पंहिंजे उन उस्ताद खे निवड़त ऐं न्याज़ सां छो था मिलूं, इन करे जो मां सम्झां थो त मां हिन खां कुझु सिखियो आहे। ऐं इहो जेको सिखणु आहे न, उहो सिखणु रुॻो इहो न हो त हुन मूंखे अलिफ बा ता सेखारियो, न, हीउ मूंखे सेखारियईं जेको मुंहिंजे लॉन्गर लाइफ में हले थो पियो। इन करे बाक़ी जेकॾहिं तव्हां हुन ॿिए पहलूअ खां पुछणु था चाहियो त असांजे यूनिवर्सिटियुनि में जेको तरबियत जो फ़ुक़दान आहे या प्रैक्टिकल लाइफ जेका आहे, उहे पोइ पंहिंजी ज़िमेदारीअ ते आहे। जीअं साईं ॿुधायो न त साईं सिविल इंजीनियरिंग में लेबोरेटरी में जेके शयूं आहिनि उहे मशीनूं ई आहिनि जेके इंजीनियर खे इंजीनियर ठाहींदियूं, पर जेकॾहिं पाण ज़िमेदारी उहो माण्हू न अदा करे त पोइ उहा तरबियत त हुनखे कोन मिलंदी। उहा जेके हुन डेफिनेशन्स यादि कया या पार्ट्स यादि कयईं कंहिं मशीन जा, पर जेकॾहिं हुनखे हलाइणु उहा नथी अचे, इहा हुनजी तरबियत आहे। ऐं इंजीनियरिंग वारी दुनिया में ऐं साइंस वारी दुनिया में हिन जी अहमियत अञा ई मैनीफोल्ड आहे, माना वधीक थी वञे। जेसीं ताईं असां हुनजी अमली तरबियत नथा कयूं त उहो ॿारु, इन करे हाणे जेको वाशिंगटन अकॉर्ड में 2014 में दुनिया जी यूनिवर्सिटियुनि इहो ज़रूरी सम्झो त असां पंहिंजे ॿारनि खे हुन सिस्टम ते आणियूं जो उहो ॿारु इन थ्योरीअ सां गॾु प्रैक्टिकली बि ओतिरो स्ट्रांग हुजे। इन करे हू खणी आया आहिनि उहो जेको सिस्टम त हिन ॿार वटि आहे छा थो ॿुधाइणु चाहे, हीअ असांखे सोसाइटीअ खे कम्यूनिटीअ खे छा थो ॾिए, इनखे चवंदा आउटकम बेस्ड एजुकेशन, OBE सिस्टम जॾहिं आयो आहे इन जिन बि यूनिवर्सिटियुनि इनखे साइन कयो आहे न वाशिंगटन अकॉर्ड खे, त हिननि जी इहा फ़ाइदे वारी शइ आहे त हाणे इहो असांजे मुल्क वारो जेको ॿारु हिते इंजीनियरिंग जी डिग्री हासिलु कंदो, हाणे ॿाहिरि हुनखे एज़ सच कोई वॾो को इम्तिहान ॾियणो न पवंदो, हितां जो ई इहो सर्टिफिकेशन हुनखे उहा कमु ईंदी। इहो छा आहे, इहा हुनजी थ्योरीअ सां गॾु उहा प्रैक्टिकल या उहा अमली तरबियत आहे जेका हुनखे हासिलु आहे। ज़बरदस्त ॻाल्हि, इलाही सुहिणी ॻाल्हि। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां था वञूं नंढड़ी साई ते।
नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं त नाज़रीन कुझु माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि त हुन जे ॻाल्हाइण मां ख़ुशबू ईंदी आहे ऐं हुननि जो ॻाल्हाइण अहिड़ो हूंदो आहे, अहिड़े प्यार मां ॻाल्हाईंदा आहिनि, अहिड़ी पंजाब में ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ असांखे उते अतर नई परफ्यूमनि जी ज़रूरत ई न पवंदी आहे ऐं इलाही असांखे सुठो महसूसु थींदो आहे। असां किथे रोमेंटिक थी वेंदा आहियूं, किथे असांखे इत्साह मिलंदो आहे, किथे असांखे सुकून मिलंदो आहे। सो पंहिंजा लहजा सुठा रखो ऐं तव्हांजे लहजनि मां ख़बर पवंदी आहे त तव्हांजी तरबियत केतिरी आहे। ज़रूरी न आहे त तव्हां ॾिसण में ख़ूबसूरत हुजो त पोइ तव्हां ॻाल्हायो अहिड़ो। कुझु माण्हू ख़ूबसूरत ॾिसण में न लॻंदा आहिनि पर हुनजो ॻाल्हाइणु अहिड़ो ख़ूबसूरत हूंदो आहे, हुनजो अंदरु अहिड़ो ख़ूबसूरत हूंदो आहे जो हुनजो जेको चहिरे जी ख़ूबसूरती पोइ असांखे एॾी अट्रैक्ट ई न कंदी आहे जेको हुनजी ॻाल्हाइण में पंहिंजाइप ऐं हुनजो रवैयो अहिड़ो हूंदो आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां बि पंहिंजा रवैया अहिड़ा रखंदव ऐं पाण खे अहिड़ो रखंदव जो कंहिंखे ॻाल्हाइण में तव्हां खां राहत मिलंदी, पंहिंजाइप मिलंदी ऐं सुकून मिलंदो। जीअं त बिशारत शाह साहब, तव्हां ॿुधायो तव्हांजे नंढपण ते असां अचूं था त तव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो? तव्हांजा अहिड़ा के हूंदा उस्ताद जिन तव्हांखे अट्रैक्ट कयो हूंदो, तव्हांजा रोल मॉडल रहिया हूंदा, कुझु तव्हांजा अहिड़ा फ्रेंड्स हूंदा तव्हांखे यादि हूंदा। सो पंहिंजो असां सां शेयर कयो पंहिंजो नंढपण बचपन। बचपन में त मैडम हिकिड़ो त मुंहिंजो रोंद सां मुंहिंजी शुरू खां वठी का दिलचस्पी न हुई। जी जी, मूं का रांदि न कई। हा, बाक़ी बचपन में बि मतिलबु मुंहिंजे आवाज़ जी उहो सां तारीफ़ कंदा हुआ त पोइ सुबुह जो असेंबली में जी जी, तिलावत करणी पई या क़ौमी तराना जेके ॻाईंदा हुआसीं त ओॾे मुंहिंजो रुझान घणो हूंदो हो। ॿियो म्यूज़िक सां मुंहिंजो बचपन खां वठी तव्हां जूं यादूं पहिरियूं हूंदियूं के रोल मॉडल रहिया हूंदा तव्हांजा कुझु? सुठा उस्ताद हुया जेके क़दम क़दम ते भली सुबुह जो उस्ताद हूंदा पर शाम जे टाइम ते जॾहिं उस्ताद मुंहिंजे घर अची निकिरंदा हुआ या क्लास में ई चवंदा हुआ त सुबुह जो बाबा शाम जो मिलंदासीं त उन वक़्तु बि संजीदगीअ वारी ॻाल्हि, इल्म वारी ॻाल्हि, को मसइलो हूंदो हो उन में पुछा गछा थींदी हुई पर मूं टाइम खे माना वेस्ट न कयो। बचपन में बि किताबनि सां मुंहिंजी दिलचस्पी ॾाढी हूंदी ऐं सिंधी लिटरेचर त हुयो पर मूं उर्दू खे तमामु घणो माना आउं पढ़ंदो हुउसि। जी जी, मूं वटि माना ईअं सम्झो त 2-टे हज़ार किताब हुया जंहिंमें हर फ़लसफ़ो हो। 1917 जा कुझु किताब मूंखे मिलिया, उन्हनि खे बि मां स्टडी कयो। पोइ जेके शुअरा कराम आया उन्हनि खे बि। कुझु वरी अहिड़ी पर्सनैलिटीज़ हूंदियूं जेके वॾियूं तव्हांखे यादि हूंदियूं या तव्हां हुन सां गॾु वक़्तु गुज़ारियो हूंदो? साईं ॿुधायोमांव सैयद सालिम अहमद शाह, उते लाड़काने में त ॿी शइ हुई पर सैयद सालिम अहमद शाह जो उअं ई हू बि मुंहिंजो आइडियल हो। जंहिं वक़्तु रेडियो ॿुधंदा हुआसीं मुंहिंजो त तसवुर ई कोन हो त कॾहिं मां को रेडियो ते बि वेंदुसि या का ऑडिशन ॾींदमि ऐं मां हुन में सिलेक्ट थींदुसि। पर हिते आयासीं त तमामु सुठा इल्मु अदब वारा माण्हू, यूनिवर्सिटी में वियासीं त उते बि तमामु सुठा सुठा माण्हू उन टाइम ते मिलिया। या वरी हिते आयासीं त सैयद सालिम अहमद शाह खां अलावा पंहिंजो अनवर बलोच साहिबु हूंदो जेको सदाईं मुंहिंजी माना मूंखे माना हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई बि थींदी हुई ऐं जहिड़ी इज़त अफ़ज़ाई बि, छो त असां त हुनजे नज़र में तमामु नंढा हुआसीं पर मूं कोशिशि कंदो हुउसि त जेका शइ मूंखे तलब आहे मां उन्हनि खां कहिड़े नमूने वठां, छो त इहा शइ ॾियणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे पर पोइ मूंखे आसानीअ सां मिली। साईं सरवर बलोच साहिबु हुयो, साईं इनायत बलोच साहिबु हुयो ऐं अहिड़े नमूने उर्दू काफ़ी प्रोड्यूसर्स हुया। सैयद नूर अज़हर जाफ़री साहिबु मरहूम हुयो ऐं उनखां पोइ
हिन में न्यूज़ सेक्शन में हुया सही त माना सभिनी सां मुंहिंजी ॿाहनि ॿधण वारी वाट बि हुई ऐं मां कोशिशि कंदो हुउमि त मूंखे कुझु का शइ मिले। गेन करे सघो हा, थोरो भला घणो न। ऐं ॿियो मूं कंहिं बि शइ खे प्रोफेशनली न वरितो, सही मूं इंजॉय कयो। जेकॾहिं कंहिं कलाकारनि खे ॿुधुमि त बि इंजॉय कयुमि, कंहिं सुठे सदाकार अदाकार खे ॿुधुमि त बि मां इंजॉय कयुमि। ज़बरदस्त। हा, मतिलबु इहो न आहे त को मां अहिड़ो थियां या मां हिन वांगुरु थियां या मां यार जेकर हिन खां इहा शइ मूं ॾे न न, इहा न। केतिरियूं कंपोज़िशन्स मूं, हालांकि उन टाइम ते त मुंहिंजो को अहिड़ो को ख़ासि न हो, पर उस्ताद मरहूम नियाज़ हुसैन ॾाढो सुठो कंपोज़र, सही, ऐं उनजा ॿचिड़ा बि उस्ताद पंहिंजो मज़हर हुसैन, उस्ताद ज़ुल्फ़कार अली, इहे बि बालिक हुया, नंढड़ा हुया। पर चवण जो मतिलबु इहो आहे त उन्हनि काफ़ी कुझु ॾिनो ऐं उहे जेके कंपोज़िशन्स कयूंसीं उहे ॿिया खणनि त मूंखे झलींदा हुआ त यार ईअं त न कयो। त मूं चयो मां इहा शइ का खणी त वेंदुसि कोन पाण सां, पर जेकॾहिं हिन शइ खे को सुठो गायक, ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे राशिद हैदरी मुंहिंजी कंपोज़िशन में ॻायो आहे। अलाह साईं पंहिंजो हिनखे रहमत मीराली, उनखां अलावा काफ़ी फीमेल वॉइसिस आहिनि, या उते बि इवन रेडियो ते काफ़ी कुझु फोक, कुझु कीअं, कुझु। पर मुंहिंजी मतिलबु कोशिशि हूंदी आहे त जंहिंखे बि अलाह साईं ॾात ॾिनी आहे उन्हनि खे कमी आहे त ॾांव जी आहे, ऐं ॾांव मिलंदो जॾहिं सुठो उस्ताद मिलंदो, सुठी रहबरी थींदी त ॾांव बि मिली वेंदो। जॾहिं ॾात आहे त मुंहिंजी त अॼु ताईं बि इहा कोशिशि आहे त को अहिड़ो कमु कजे, छो त असीं रहण न आया आहियूं, असीं हुअण आया आहियूं। रहण में जानवर, पखी, परिंदा, ॿियो टियों कोई उन्हनि खां पुछंदो कोन, हुननि जी फितरत आहे त वाह हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। पर आदम खे इहा शइ अता कई वई त तूं जेकॾहिं सुठो कैरेक्टर आहे, सुठो अमल आहे, सुठी ॻाल्हि आहे त उहा तोखे मरण न ॾींदी, भले तूं फिज़िकल तौरु। अॼु असांजे विच में साईं लतीफ़ न आहे, सचल साईं न आहे, साईं मेहदी सरकार न आहे, साईं रखियल शाह कोन्हे, रीजन, इहे वॾा वॾा पोइ जिन असांखे हिकिड़ी नॉलेज ॾिनी ऐं हिकिड़ी रहबरी कई, न आहिनि पर आहिनि। सही, ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॿुधायो। प्रोफेसर फरमान शाह साहब, तव्हां छा चवंदो जेको तव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो? कुझु अहिड़ी पर्सनैलिटीज़ हूंदियूं तव्हांखे यादि हूंदियूं, तव्हां हुन सां गॾु वक़्तु गुज़ारियो हूंदो, ज़िंदगी ते गहरो असरु हूंदो, ऐं कुझु यादूं बि हूंदियूं। सो पंहिंजे बचपन लाइ कुझु ॿुधायो। बचपन असां जो जेको आहे उहो हिकिड़ो ठुप ॿाहिराड़ी वारो जेको ॻोठु, जिते न बिजली हुई, न रोड हो, ऐं न उते ॿियूं ज़िंदगीअ जूं सहूलियतूं हुयूं। उन ॻोठ मां हिकिड़े आम जेको गवर्नमेंट जो प्राइमरी स्कूल, हुन मां पढ़ियल असां आहियूं। ऐं उहो असांजो ॻोठु जेको सैयदनि जो नओं आबाद जे नाले सां तालुके कंडियारे में, उहो कंडियारे खां बि तक़रीबन 7 किलोमीटर 8 किलोमीटर परे हुयो, जंहिंमें असां पढ़ी जॾहिं ॿाहिरि आयासीं त असांखे उते ई ॿार जे उन उमिरि में असांखे माइटनि सेखारियो त तव्हां पाण कमु करणु सिखो। असांजो घरु हिकिड़ो ॻोठ जो माना ज़मींदार घरु, ॾाॾा साईं ॻोठ जो ज़मींदार या बाबा साईं, पर हुननि असांखे चयो त तव्हां पंहिंजो कमु पाण कंदो ऐं तव्हांजे हिसे जो जेको कमु आहे त उहो तव्हां कंदो। त मां पढ़ण सां गॾु इहो नंढपण में जेके कम आम हूंदा आहिनि ॻोठ जा, जीअं गाहु करणु ऐं ॿकरियूं चारणु ऐं पंहिंजे माइटनि जी घर में जेका कमकार में मदद करणु,
इहो करे असां वॾा थियासीं। ऐं जॾहिं मां मैट्रिक में हुउसि त मैट्रिक में ई मूंखे असांजो चाचो हो असांजी फैमिली में, बल्कि असांजे चइनी रज़वी सैदनि जे ॻोठनि में, उहो मथे पढ़ी आयो। त हुन खां मां पुछियो त चाचा हाणे मां मैट्रिक करे कुझु ॾींहं वांदो हूंदुसि त मां छा कयां? त हुन चयो त हाणे तव्हां ईअं कयो जो क़ुर शरीफ़ तव्हांजो पढ़ियल आहे, हाणे उन खे जेसीं ताईं तव्हांजा क्लास शुरू थियनि त तव्हां पंहिंजो क़ुर शरीफ़ जो तर्जुमो पूरो कयो सॼो। इहो ईअं असांजो। ऐं ॿियो उहो जॾहिं मां तर्जुमो पढ़णु शुरू कयो त मूंखे हिकिड़ो शौक़ु पैदा थियो त इहो तर्जुमो करणु माना मां उहो उर्दू सम्झी सघां थो, पोइ उन खे वरी मां पाण छो न लिखी बि छॾियां। त पोइ मां हिकिड़ो सीरत जो किताबु पढ़ियो मिर्ज़ा साहिब जो, घणो करे मिर्ज़ा सुल्तान साहिब जो सीरत अली ते। उहो नंढपण में मैट्रिक जो ज़मानो मूंखे यादि आहे, उहो 2 वॉल्यूम्स जो उहो किताबु मां सिंधीअ में तर्जुमो कयो। ऐं पोइ इहो तर्जुमो मूंखे अॻिते वठी वियो त मां ॿिया बि इल्मी किताब जेके आहिनि उहे 2 वॾा ज़ख़ीम जेके दुनिया में पंहिंजे इस्लामी कानूननि में इहे मञा वञनि था, हुननि जा मां तर्जुमा कया ऐं पोइ छपराया। त इहा असांजी हीअं। पोइ असांजे जेके स्कूल जा उस्ताद हूंदा हुआ न, उहे असांजा वाक़ई मुरबी हूंदा हुआ, असांजी तरबियत कंदा हुआ। ऐं ईअं जीअं आहे न कंहिंखे आङुर मां वठी अॻिते हलाइबो आहे, ईअं हलाईंदा हुआ। ऐं वॾा वॾा नाला आहिनि जेके हींअर बि किताबनि में, जेके तव्हां टेक्स्ट जा किताब पढ़ंदव त हुननि में तव्हांखे नज़र ईंदा। जीअं सिंधीअ में वॾो नालो आहे साईं सुखिया ख़ान चन्ना, जंहिं असांखे सिंधी पढ़ाई, या अरबी सेखारण जे लाइ असांजो साईं अहमद अली साहिबु हूंदो, 3 साल असांखे अरबी हुन सेखारी त असांखे अमली तरह सां प्रैक्टिस बि कराईंदा हुआ। या मसलन सिंधी साईं सुखिया ख़ान पढ़ाईंदो न त असांखे कीअं अमली तरह सां पढ़ाईंदो त अॼु ॾींहं ताईं असांखे उहो नक्श थियल आहे। हिकिड़ो लफ़्ज़ ॾींदो, चवंदो इन लफ़्ज़ ते तव्हां हाणे पंहिंजा इस्तलाह ऐं जेके पहाका चवणियूं आहिनि इहे सुभाणे लिखी अचो। ऐं जेको घणा लिखी ईंदो इन हिकिड़े लफ़्ज़ ते त उनखे मां इनाम ॾींदुसि। मां तव्हांखे मिसाल ॾियां, तव्हांखे हैरत थींदी कीअं असांजो आङुर खां वठी उन्हनि तरबियत कई। मसलन हथु, हिकिड़ो लफ़्ज़ ॾेई छॾियो साईं हथु, त इन मां लफ़्ज़ त उन में हथु हणणु, हथ पेर हणणु, हथोराड़ियूं हणणु, हथु ॾियणु, हथु वठणु, इहे सभु लफ़्ज़ आहिनि हथ ते, पर इन्हनि जी माना ॿी बि आहे। हिकिड़ो आहे मसलन हथु वठणु माना कंहिंजी मदद, कंहिंखे हथु ॾियणु कंहिंखे मदद ॾियणु, हथोराड़ियूं हणणु माना कोशिशि करणु। त इहे 40 लफ़्ज़ जेकॾहिं मां हिकिड़े लफ़्ज़ ते उहो मूं वटि केॾो ज़ख़ीरो थींदो, ईअं असांखे अदब सेखारींदा हुआ। ऐं उन में जॾहिं असां यूनिवर्सिटीअ में आयासीं, कॉलेज में बि असांजो जीअं इसरार अहमद अलवी साहिबु सिंधीअ जो बहितरीनु असांजो उस्ताद, ऐं हुननि असां पाण वॾो राइटर आहे साईं। ऐं वरी जॾहिं यूनिवर्सिटी में आयासीं त उन में बि वॾा नाला साईं मरहूम प्रोफेसर डॉक्टर पठान साहिब जो। सर असां वाइंड अप जे तरफ़ था वञूं। तव्हां जूं ॻाल्हियूं त इलाही ज़बरदस्त आहिनि, पर प्रोग्राम जो वक़्तु एतिरो न आहे। ऐं तव्हां जेके नाज़रीन असांजा तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, हिकु उस्ताद जी हैसियत सां तव्हां हुननि खे छा पैगाम ॾींदो? मां पैगाम ॾियण जे अहल त न आहियां, पर हिकिड़ो पाण मां पंहिंजे पाण खे सिखण ऐं तालिब इल्मीअ जे हुन हैसियत में मां सम्झां थो त मुंहिंजा जेके फेलो स्टूडेंट्स आहिनि उहे पंहिंजे वक़्त खे ज़ाया न कनि ऐं हिन दुनिया जूं जेके तब्दीलियूं आहिनि हुननि खे पढ़नि। ऐं ॿियो जेको आहे त जेको असां वटि घणो असांजे नौजवान जे लाइ हींअर इशू आहे न, उहा आहे पंहिंजे ऐं पराए जी पहचान, दोस्त ऐं दुश्मन जी पहचान। असांखे इहो ॾाढी ॾुखी थी थिए, पोइ असांजो नौजवान सिल्प थी थो वञे, फासी थो वञे। त असांजा नाज़रीन या मुंहिंजा जेके भाउर आहिनि मूंसां गॾु इन खे अगरि प्रोग्राम सुबुह मेराण लाइ छा तव्हां चवंदव? सुबुह मेराण मां सम्झां थो, मां ॾिसंदो बि आहियां सुबुह मेराण, उन जे लाइ मां सम्झां थो त एॾी सलीस लैंग्वेज में ऐं हिकिड़े सिधे पैराए में जीअं आहे न, मां सम्झां थो त हिकिड़ो अंदर में घर करण वारा लफ़्ज़ आहिनि जेके असां उन प्रोग्राम में ॾिसंदा आहियूं। ऐं ॾुखियूं ॾुखियूं ॻाल्हियूं, टेक्नोलॉजीअ जूं ॻाल्हियूं, जदीद दौर जी ज़रूरत जूं ॻाल्हियूं, उहे तव्हां सवले वारे पैराए में
तव्हां महिमाननि खां पुछी पहुचाए छॾींदा आहियो ऐं माण्हुनि ताईं अवाम ताईं जेके लिसनर्स आहिनि इहो हिकिड़ो सुबुह महिराण जो कमाल आहे। थैंक यू सर। सर तव्हां छा मैसेज ॾींदो असांजे जेके नाज़रीन तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि हिकु उस्ताद जी हैसियत सां? आउं त इहो चवंदुसि त टाइम बि ज़ाया न करिणो ऐं अलाह साईं का बि शइ हरू न ठाही आहे। सही। हर इंसान में का न का ख़ूबी आहे। उन सुठी शइ खे हिकिड़ो त अपनाइणो आहे पर उहा सुठी शइ ॿियनि में तक़सीम करणी आहे। सही। ताकी हिकिड़ो माण्हू छो त मंज़िल जी जुस्तजू त सभिनी खे आहे। बिल्कुलु। जेकॾहिं मूं वटि इल्मु बि आहे, हुनुर बि आहे, अक़ल बि आहे, सॼो कुझु सिस्टम बहाल आहे, पोइ आउं जेकॾहिं न कयां त इहा मुंहिंजी कोताही आहे। बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि। ऐं असांजे प्रोग्राम सुबुह महिराण लाइ तव्हां छा चवंदो? सुबुह महिराण त हाणे मुंहिंजो त हीउ जहिड़ो घरु आहे। सही। जेके बि महिरबान हिते कमु कनि था पहिरीं त मां उन्हनि खे बि सलाम कंदुमि त हीउ जेको बि कमु तव्हां रखियूं था अचो, जी जी। हिकु त असांजी ॿोलीअ जी रहबरी पई थिए, अॻभराई थी थिए ऐं ॿियनि प्रोग्रामनि जे मुक़ाबले में मां महिराण खे इहा शाबाश ॾींदुसि त ॾाढो हिकिड़ो बैलेंस्ड प्रोग्राम आहे। असीं ॿुधायोमांव त मां ॿिया चैनल वग़ैरह कोन ॾिसंदो आहियां पर जेकॾहिं सुबुह सां उथी वियुसि त सुबुह महिराण माना तव्हांजो प्रोग्राम ॿुधिबो ऐं काफ़ी वक़्त खां वठी मूंखे सुठो लॻंदो आहे। बाक़ी ईअं आहे त मां चवां थो त हयाती ते को भरोसो कोन्हे पर मां चवां थो टैलेंट असां वटि घटि न आहे। महिराण जी इंतिज़ामिया, महिराण जो स्टाफ, महिराण जी जेका बि ख़िदमत गुज़ारी थिए पई उन मां चवंदुसि थोरो टैलेंट खे आणियो। हीउ हिकिड़ो सोर्स आहे असां वटि। सही सही। सर असांजी कोशिशि इहा ई रहंदी आहे त असां टैलेंट खे हा, तव्हां कोशिशि कयो, ॿारनि खां कमु शुरू कयो। स्कूलनि में सुठा सुठा ॿार आहिनि जिन जा सुठा सुठा आवाज़ आहिनि, उन्हनि खे खणी अचूं, उन्हनि खे थोरी तरबियत ॾियूं छो त आख़िर असांखे ई करिणो आहे। बिल्कुलु। को फ़रिश्ता मलाइक कोन ईंदा असांजे लाइ, असांखे ई करिणो आहे। तंहिंजे करे मां चवंदुसि त इन में थोरो तवजो ॾियो इलाही ज़बरदस्त ऐं इन्हनि ॿारनि खे थोरो आणियो। अहिड़ा वॾा ॿिया बि काफ़ी आहिनि कलाकार जेके कुंडड़ीअ में पिया आहिनि, उहे सुठा सुठा शाइर जेके कुंड में पिया आहिनि उनखे आणियो। जी 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 जी। उनखे आणियो ताकी असांखे ख़बर पवे त असांजी कोशिशि हूंदी आहे त वन बाय वन असां टैलेंट खे पंहिंजे नौजवाननि खे आणियूं साम्हूं। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, इहो क्रेडिट तव्हां ॾे वञे थो। साईं गुलाम नबी साहिबु हमेशह उन्हनि जो पाण अदब जी दुनिया में, इल्म जी दुनिया में, म्यूज़िक जी दुनिया में तमामु वॾो नालो आहे ऐं संदन कोशिशि आहे ऐं सुठो माना कमु हले पियो ऐं दुआगू आहियूं त अलाह से अञा तव्हांखे कामयाबी ॾे। लख थोरा तव्हांजा सर, वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम ॾिनो, पंहिंजो क़ीमती वक़्तु असां सां तव्हांजूं महिरबानियूं। असांजे नाज़रीन तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असां बि तव्हां जूं क़ीमती ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं इनशाअल्लाह असांजा नाज़रीन ऐं असां तव्हांजे ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदी हलंदसि त तव्हां वटि का इंफॉर्मेशन आहे, को इल्मु आहे, तव्हां ॿियनि खे ॾियणु सिखो ऐं असांजे समाज में उहे माण्हू कामयाबु आहिनि, उन्हनि जो ई नालो आहे जन ॿियनि खे कुझु ॾिनो आहे ऐं ॾियण सां ई शइ वधंदी आहे। अगरि इल्मु हुजे त उहो ॾियण सां वधंदो आहे, अगरि प्यारु हुजे त उहो वधंदो आहे, अगरि तव्हां वटि कहिड़ी इंफॉर्मेशन आहे तव्हां ॿिए खे ॾींदो त तव्हांजी उन में इज़ाफ़ो थींदो आहे। जीअं त नाज़रीन पाण सुभाणे वरी मिलंदासीं ऐं सुठनि ॻाल्हियुनि सां, पंहिंजे महिराण प्रोग्राम सां ऐं सुठनि रंगनि सां, सुठी गुफ़्तगू सां। सो असां सां तव्हां जुड़िया रहिजो सुभाणे लाइ। पंहिंजी होस्ट सैयद सदफ शाह खे उनजी टीम खे ॾियो इजाज़त। सदाईं गॾु।